अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो ऐं तव्हां पंहिंजो ख़्यालु बि रखियो हूंदो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह मौसम ॾाढो गरम आहे, शदीद गर्मी आहे ॾींहं जो ऐं टेम्परेचर जेको आहे 43-37 जे लॻभॻि थी रहियो आहे। मंझंदि जे टाइम राति जो वरी बि कुझु मौसम बहितरु आहे, पर ॾींहं जो डिहाइड्रेशन तमामु घणी थी थिए। इन जे लाइ जेको आहे कोशिशि कयो त अननेसेसरी हरू भरू घरनि खां ॿाहिरि न निकिरो। कमु आहे त तव्हां पंहिंजो कमुकार लाइ निकिरो, पर पंहिंजो मथो ढके निकिरो। चाहे उहे मेल्स हुजनि चाहे उहे फीमेल्स हुजनि, मथे ते कपिड़ो लाज़मी रखो ऐं पाणी लाज़मी पीअंदा रहो, छो त डिहाइड्रेशन थिए थी ऐं इन गर्मी जे करे चक्कर बि अची सघनि था, बीपी लो बि थी सघे थो। ऐं उन सां गॾु ॿाहिरियुनि शयुनि जे लाइ मना करणु चाहींदसि त ॿाहिरियूं शयूं न खाओ, ख़ासि करे ही जेके खुलियल जेके शयूं थियनि थियूं, जेके ठेलनि ते हूंदियूं आहिनि या जेके दुकानदार हूंदा आहिनि या जेके मिठाई वारा जेके दुकान हूंदा आहिनि, जेके ॿाहिरि ईअं शयूं थालनि में पयूं हूंदियूं आहिनि, अवॉइड कयो। स्पाइसी शयुनि खाइण खां अवॉइड कयो, छो जो हीउ मौसम अहिड़ो आहे जल्दी पेट ख़राबु थींदो आहे। ऐं इलाही माण्हुनि जूं हीअं शिकायतूं बि ॿुधण में अचनि थियूं त कुझु न कुझु अहिड़ो ॿाहिरां खाई छॾियोसीं जंहिंजे करे असांजो पेट ख़राबु थी वियो आहे, पेट में सूरु आहे, उन सां गॾु गॾु गले में सूरु आहे, गले में जेको आहे अजीब सोज़िश थी रही आहे, ज़ुकाम थी रहियो आहे, बुख़ार थी रहियो आहे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि थींदियूं, मौसम चेंज थी रहियो आहे ऐं थी सघे थो त 10-15 ॾींहंनि खां पोइ अञा वधीक मौसम चेंज थी वञे। सो तव्हांखे ख़बर आहे व्यूअर्स त ही महीनो जेको आहे ॾाढो हैपनिंग महीनो आहे ऐं वर्ल्ड कप बि माशाल्लाह स्टार्ट थी चुको आहे। अॼु असां वर्ल्ड कप ते ॻाल्हाईंदासीं, पंहिंजी पाकिस्तानी टीम ते ॻाल्हाईंदासीं ऐं ॿियनि टीम्स ते बि ॻाल्हाईंदासीं। 13हों वर्ल्ड कप आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त इंडिया में थी रहियो आहे। इंडिया हिन दफ़े मेज़बानी करे रहियो आहे ऐं असांजी अॼु अफ़गानिस्तान सां मैच थी रही आहे। जंहिं टाइम मां ऑफिस खां निकिरां पई त उन टाइम पाकिस्तान जो हिकिड़ो खिलाड़ी आउट थियो हुयो 56 ते 10 ओवर में। इहा मूंखे ख़बर आहे, मां एतिरो ॾिसी आई हुअसि। ऐं टॉस विन कयो हुयो पाकिस्तान ऐं पाकिस्तान इहो ई डिसाइड कयो त मां बैटिंग कंदसि। अफ़गानिस्तान जो इहो हुयो त असां बैटिंग कंदासीं, हुननि जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई, पर पाकिस्तान बैटिंग लाइ राज़ी थियो। ऐं हाणे जी सूरत हाल जेको आहे वधीक असां पंहिंजे गेस्ट खां पुछंदासीं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे मैच जे हवाले सां ॿुधाए सघो था त तव्हां वर्ल्ड कप कीअं इंजॉय करे रहिया आहियो ऐं तव्हांखे कहिड़ी टीम सां उमेदूं आहिनि, पंहिंजी टीम सां उमेदूं आहिनि या कंहिं ॿी टीम सां उमेदूं आहिनि। थींदो अक्सर ईअं आहे त अगरि इंसानु पंहिंजी टीम खे सपोर्ट करे थो, बीइंग अ पाकिस्तानी, जेकॾहिं मूंखां कोई पुछंदो त मां त चवंदसि त हा भई मां सपोर्ट कयां थी, भले हुननि जी परफॉर्मेंस कहिड़ी बि हुजे, पर दुआ इहा ई आहे त विन करे। हलो ठीकु आहे, विन न बि करे, मैच आहे, हार जीत थींदी रहंदी आहे, पर परफॉर्मेंस एटलीस्ट सुठी हुजे। वधीक न त कुझु मैचिस में परफॉर्मेंस सुठी हुजे। सो मुंहिंजे ॻाल्हाइण मां अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त मां मतिलबु थोरी घणी डिसहार्ट बि आहियां, छो त लास्ट जेको असांजो इंडिया सां मैच थियो हुयो मां ॾाढी डिसहार्ट थी वई हुअसि ऐं प्रिडिक्शन्स हुयूं असांजियूं 3 ऐं 3+ समथिंग कुझु स्कोर करण जी, पर असां जेको स्कोर ठाहियो ॾाढो अजीब स्कोर थियो ऐं शिकस्ता दिलि थी वियासीं ॾाढा। सो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी करे असांखे ॿुधाए सघो था त तव्हांजी फेवरेट टीम कहिड़ी आहे ऐं तव्हां कहिड़ी टीम खे सपोर्ट कयो था। असां सां गॾु अॼु स्टूडियो में मौजूदु आहिनि माशाल्लाह सां मुजाहिद सुलंगी साहब। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त KTN जा रिपोर्टर आहिनि ऐं एक्स फर्स्ट क्लास क्रिकेटर आहिनि ऐं फर्स्ट क्लास क्रिकेटर जेका 4 ॾींहंनि जी मैच थींदी आहे, क़ाइद आज़म ट्रॉफ़ी जंहिंखे चवंदा आहियूं, त उहा फर्स्ट क्लास मैच ई थींदी आहे। सो अॼु उन्हनि खे भलीकार कंदासीं ऐं अॼु असां खोड़ सारियूं बुराइयूं कंदासीं मैच जे हवाले सां। अस्सलाम वालेकुम। थैंक यू सो मच। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? बिल्कुलु ठीकु ठाक, ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह। ऐं सुठो आहे तव्हां मैच ॾिसी आहियो ऐं हाणे मैच हले थी, असां मैच ॾिसूं कोन था, पर मां जंहिं महिल आहियां त हुन ते 4 आउट थी चुका हुया। अच्छा, न मां जंहिं वक़्तु निकिरां पई घर जे लाइ, ओ सॉरी ऑफिस जे लाइ घरां, त उन वक़्तु हिकिड़ो वीचारो आउट थियो, पर अलाए केरु आउट थियो हुयो, तकड़ि में ॾिसी न सघियसि। ओपनर ई आउट थियो हुयो।
उहो इमामुल हक़ आउट थियो। अच्छा ठीक आहे, सही ओपनर आहे इमामुल जी हक़ जी 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 ऐं जी उनखां पोइ अब्दुल्ला शफ़ीक़ 50 स्कोर कई, पर जेकी एक्सपेक्टेशंस हुयूं रिज़वान बि जल्दी आउट थियो ऐं सऊद शकील बि आउट थियो। मां जंहिं वक़्तु आयुमि त कप्तान जेको आहे 50 स्कोर करे वेठो बाबर आज़म, ऐं अच्छा उनजो साथ ॾियण लाइ हिन वक़्तु शादाब ख़ान जेको उहो क्रीज़ ते मौजूदु हुयो। हाणे करंट कंडीशन ख़बर न आहे, पर ख़बर न आहे 180+ रन्स हुया उन्हनि जा ऐं 32 ओवर्स जेके आहे थी चुका हुया ऐं उन्हनि में 4 प्लेयर्स जेके आहे सही उहे आउट थी चुका हुया। त सही अॼु जी मैच पाकिस्तान जे लाइ बि वॾी अहमियत रखे थी ऐं अफ़गानिस्तान लाइ जे बि। बि अफ़गानिस्तान लाइ इन करे त अफ़गानिस्तान अगरि हीअ मैच खटे थो त पॉइंट्स टेबल ते अॻिते वेंदो, न त हिन वक़्तु उहो बॉटम ते आहे ज़रे घटि सां हिन सां इंग्लैंड सां गॾु जेकी वर्ल्ड चैम्पियन आहे। ऐं पाकिस्तान जी टीम खे अगरि इहे मैच खटणी आहे ऐं विन करे थो त पाकिस्तान जा 6 पॉइंट थींदा। उनखां पोइ वरी पाकिस्तान जे जेके मैचिस आहिनि उहे बि वॾी अहमियत रखंदा। हिकिड़ो त साउथ अफ्रीका सां मैच आहे, न्यूज़ीलैंड सां मैच आहे, ॿई टफ टीमूं आहिनि। उनखां पोइ बांग्लादेश जी टीम आहे, उन सां बि पाकिस्तान खे मुक़ाबिलो करिणो आहे। त पाकिस्तान खे अॼु जी मैच में त कामयाबी हासिलु करणी पवंदी, तंहिं करे पाकिस्तान जी इंशाअल्लाह पोज़ीशन जेकी आहे उहा बहितर थींदी आहे। अॼु 5 पॉइंट्स टेबल ते 5 नंबर ते आहे, अगरि अॼु मैच खटे थो त वरी पोइ 4थे नंबर ते हली वेंदो। सही त अॼु मैच वॾी अहमियत रखे थी पाकिस्तान लाइ। पर इंशाअल्लाह होप फॉर द बेस्ट। शुरू में जीअं तव्हां ॻाल्हि कयो त थोरो तव्हां डिसअपॉइंट थिया आहियो, हर्ट थिया आहियो, नो डाउट पाकिस्तानी जेके बि आहिनि अगेंस्ट इंडिया असांजी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त पाकिस्तान विन करे। असांखे वर्ल्ड कप न खपे, असांखे T20 वर्ल्ड कप न खपे, पर इंडिया खां विन कयो। पर बदकिस्मती आहे त असां ट्रैक रिकॉर्ड ते जेके मजमूई तौर ते वन डे मैचिस आहिनि उन में त पाकिस्तान उन्हनि खां वधीक आहे। माना 134 वन डे मैचिस थिया आहिनि, 73 पाकिस्तान खटिया आहिनि, 55 इंडिया खटिया आहिनि, त असां उन में उन्हनि खां वधीक आहियूं। पर अचूं था वर्ल्ड कप जी ॻाल्हि कयूं था त वर्ल्ड कप में मुसलसल 8हों भेरो असांजो मुक़ाबिलो थियो आहे इंडिया सां ऐं 8 दफ़ा जेके मैचिस थियूं आहिनि उन में इंडिया जी टीम असांखे शिकस्त ॾिनी आहे। त इहो थोरो डिसअपॉइंटमेंट आहे, परेशान कंदड़ आहे त आख़िर वर्ल्ड कप में ई पाकिस्तान इंडिया खां शिकस्त छाजे करे थो खाए। त इन ते वर्कआउट करण जी ज़रूरत आहे टीम मैनेजमेंट खे, कोचिंग स्टाफ खे, त किथे किथे लूप्स आहिनि उन्हनि खे उहे पंहिंजे तरफ़ां फिल करण जी कोशिशि कनि, पर अॼु ताईं उहे फिल न थी सघिया आहिनि। 7 दफ़ा अॻु में हुयो, 8हों दफ़ो इन मैच पर में। जेको एक्स क्रिकेटर अब्दुल रज़ाक आहे उन्हनि जो चवणु हुयो त छा असां नंढी टीम्स खां ई खटे ॼाणियूं। ॾिसो तव्हां जूं मैचिस शेड्यूल थियल हूंदियूं न ICC जे तरफ़ां, ऐं ICC फिक्सचर ठाहींदो आहे सॼे साल जो, इवन 5 सालनि जो बि ठहंदो आहे त कहिड़े मुल्क खे कहिड़ी टीम जे ख़िलाफ़ु खेॾणो आहे। त इहो स्केजुअल ठहियलु हूंदो आहे। हाणे उन स्केजुअल में तव्हां हरूभरू ईअं न चओ त असां रुॻो नंढियुनि टीमुनि खां खटूं था, पर इंग्लैंड हिते आई, असां इंग्लैंड खां खटियोसीं, इंग्लैंड वॾी टीम न्यूज़ीलैंड आई, आहे न्यूज़ीलैंड खां बि हा खटियोसीं, ठीकु आहे, ऑस्ट्रेलिया जी टीम आई, ऑस्ट्रेलिया खां बि खटियोसीं। पर बेनिफिट इहो हो त असांजी होम सीरीज़ हुई, पर जॾहिं अवे सीरीज़ खेॾूं था त उते असांजी टीम जी परफॉर्मेंस एतिरी सुठी न आहे। उनजी बि वरी वजह आहे तव्हांजो वेदर, तव्हांजो पिचिस, तव्हांजो क्राउड उहो काउंटेबल आहे, उन कंडीशन्स में तव्हां एडजस्ट न कंदा आहियो। पोइ मोस्टली ईअं थींदो आहे त असां जॾहिं ऑस्ट्रेलिया वेंदा आहियूं, इंग्लैंड वेंदा आहियूं, साउथ अफ्रीका वेंदा आहियूं, त उन मैच खां 10-10, 15-15 ॾींहं अॻु में वेंदा आहियूं, त जीअं उन्हनि वेदर सां एडजस्ट थी सघूं, उन्हनि पिचिस सां एडजस्ट थी सघूं, ऐं उन्हनि पिचिस ते असां प्रैक्टिस कंदा रहूं। त सही इहे काफ़ी फैक्टर आहिनि। अब्दुल रज़ाक पाण तमामु वॾो ऑलराउंडर रहियो आहे, हिन में को शक न आहे। जेके बि पाकिस्तान क्रिकेट टीम ऑलराउंडर प्रोड्यूस कया आहिनि 92 जे कप्तान खां पोइ, उन में बेस्ट अब्दुल रज़ाक ऐं अज़हर महमूद ई हुया जेके बहितरीनु ऑलराउंडर हुया, जेके बॉलिंग सां गॾु बैटिंग बि सुठी कंदा। पर हिन वक़्तु बदकिस्मती इहा आहे त पाकिस्तान में को बि एतिरो मैच्योर ऑलराउंडर न आहे जस्ट लाइक अब्दुल रज़ाक ऐं अज़हर महमूद। छाकाणि हाणे असां ज़ोरी ऑलराउंडर ठाहियूं पिया, शादाब ख़ान खे बि ज़ोरी ऑलराउंडर था कयूं, हालांकि उहो बेसिकली लेग स्पिनर आहे। उनखां पोइ इफ़्तिख़ार अहमद आहे, उनखे बि असां ऑलराउंडर जी कैटेगरी में काउंट कयूं था। नवाज़ खे ऑलराउंडर जी कैटेगरी में काउंट कयूं था। हालांकि अगरि 5-6 मैचिस उहे खेॾनि था, उन में हिकिड़ी इनिंग में अगरि उहो 40-50 कनि था त इहो ऑलराउंडर न आहे। विकेट बि उन्हनि खे वठणु खपनि, रन्स बि करणु खपनि। त ॿिए तरफ़ अगरि असां इंडियन टीम जी ॻाल्हि कयूं या ॿियनि टीमुनि जी ॻाल्हि कयूं त असांखे उन में हार्दिक पांड्या जहिड़ो प्लेयर लॻे थो, हा जेको बॉलिंग करे थो, कंटिन्यू फास्ट बॉलर लॻे थो, बैटिंग करे थो त लॻे थो ॼण बैटर आहे। रविंद्रा जडेजा तव्हां ॾिठो गुज़िरियल ॾींहुं अगेंस्ट जेकी मैच थी न्यूज़ीलैंड जी, उन में रोहित शर्मा इन विराट कोहली जो केतिरो उन साथ ॾिनो। विराट कोहली जहिड़ा बैटर, माना इहे तव्हांजी डिपेंड थी करे ओवरऑल टीम जी परफॉर्मेंस ते त तव्हांजी टीम में ऑलराउंडर्स कहिड़ा आहिनि। अब्दुल रज़ाक जी इन ॻाल्हि सां त मां डिसएग्री कयां थो, पर जेको मैचिस तव्हांखे शेड्यूल मिले थो त सही उहे त तव्हांखे ICC ॾिए थी या एशियन क्रिकेट काउंसिल ॾिए थी, त उन हिसाब सां त तव्हां कंहिं बि टीम ख़ैर हू जी बि ज़ाहिर आहे क्रिकेटर रहियो आहे, हुनजी बि डिसअपॉइंटमेंट्स त पंहिंजी टीम जी आहिनि, तरफ़ां बिल्कुलु थियनि बीइंग थियूं। पाकिस्तानी बिल्कुलु थिए थो छो त हिकिड़ी टीम आहे, हू बि खेॾी चुका आहिनि, पाकिस्तान जे लाइ ई खेॾी चुका तमामु आहिनि। बहितरु परफॉर्म ऐं कयो जीअं तव्हां पाण आहियो, तव्हां पाण माशाल्लाह खेॾिया आहियो, त तव्हांखे बि जेकॾहिं कोई सवाल करे त तव्हांजी बि मुंहिंजे ख़्याल में डिसअपॉइंटमेंट्स इहे ई हूंदियूं।
एग्ज़ैक्टली, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां कंहिं नंढी टीम जे ख़िलाफ़ु खेॾंदा आहियो न त इहो वॾे वॾोरी इम्तिहान हूंदो आहे। त हा अगरि तव्हां नंढी टीम जे ख़िलाफ़ु परफॉर्म नथा कयो त पोइ तव्हांजे मथां वधीक तनक़ीद थिए थी, तव्हांजे मथां वधीक क्रिटिकल जेकी कंडीशन्स अचनि थियूं त यार हिन टीम जे ख़िलाफ़ु तव्हां सुठो परफॉर्म नथा कयो। जीअं अब्दुल रज़ाक चयो त मोस्टली असां नंढनि टीमुनि जे ख़िलाफ़ु खटूं था, पर बीइंग अ कैप्टन, बीइंग अ प्लेयर, जॾहिं तव्हां कंहिं अपोनेंट टीम जेकी सफ़ा हल्की हुजे, जेके तव्हां सम्झो त उहा हल्की आहे, हालांकि जीअं नेदरलैंड हिन वर्ल्ड कप में क्वालिफाई कयो आहे, घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त उन वेस्ट इंडीज़ जहिड़ी टीम खे क्वालिफाइंग राउंड मैचिस में शिकस्त ॾिनी ऐं उन खां पोइ उहा टेस्ट स्टेटस रखंदड़ टीम हुई। 1975 जो वर्ल्ड कप खटंदड़, 1979 जो वर्ल्ड कप खटंदड़ वेस्ट इंडीज़ टीम, उनखे नेदरलैंड जी टीम शिकस्त ॾेई वर्ल्ड कप में क्वालिफाई कयो। वेस्ट इंडीज़ कंहिंखे यादि ई न आहे। त हाणे इन्हनि टीमुनि खे तव्हां हल्को नथा वठी सघो। हालांकि पाकिस्तान खटियो, नेदरलैंड खां बि खटियो, श्रीलंका बि खटियो, पर पाकिस्तान वरी अगेंस्ट ऑस्ट्रेलिया ऐं इंडिया मैचिस लूज़ कया। त डेफिनेटली फ़र्क़ु त पए थो त ऑस्ट्रेलिया ऐं इंडिया जी जेकी क्रिकेट आहे उहा तव्हां सुठी आहे। उनजो अच्छा, अॼु जेको हिकिड़ो चेंज नज़र आयो पाकिस्तानी टीम जे अंदरि त उहो मतिलबु मोहम्मद नवाज़ खे रिप्लेस करे जेको आहे शादाब ख़ान खे आणियो वियो आहे, त इन जी वॾी वजह छा हुई? ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त तब्दीली एक्सपेक्टेड हुई। एक्सपेक्टेड उहा ई त असां ओपनर्स में फ़ख्र ज़मा खे आणींदासीं। ठीकु आहे, फ़ख्र ज़मा खे गोॾे जी इंजरी आहे, उहो अॼु जी मैच में शामिलु न थी सघियो। हालांकि चयो इहो पियो वञे त फ़ख्र इमाम खे, जेको इमामुल हक़ आहे, उनखे स्क्वाड खां कढी फ़ख्र ज़मा खे आणींदासीं, पर फ़ख्र ज़मा खे गोॾे जी इंजरी आहे त उनजे करे उहो अॼु जी मैच में अवेलेबल न हुयो। पर इमामुल हक़ वरी ऑस्ट्रेलिया जे अगेंस्ट 50 स्कोर कई त उहो डिज़र्विंग करे पोइ तव्हांजी अॼु जी स्क्वाड में हुजे। उन सां गॾु अब्दुल्ला शफ़ीक़ जेको आहे, उन पंहिंजी पहिरीं डेब्यू मैच ते 100 करे पहिरियों पाकिस्तानी बैटर थियो जंहिं वर्ल्ड कप जी पहिरीं मैच में सेंचुरी स्कोर कई, त उनखे तव्हां कढी नथा सघो। हाणे तव्हां ॻाल्हि कई शादाब ख़ान खे स्क्वाड में आंदो आहे नवाज़ ते। नवाज़ जी ऐं शादाब जी अगरि परफॉर्मेंस काउंटेबल कयो त ॿई नाकाम प्लेयर रहिया आहिनि हिन वक़्त ताईं वर्ल्ड कप में। उन्हनि जी परफॉर्मेंस एतिरी सुठी न रही आहे। अगरि तव्हां कंपेयर कयो शादाब खे अगेंस्ट नवाज़, त नवाज़ थोरो घणो एशिया कप में, एशिया कप खां अॻु में बैटिंग में, बॉलिंग में परफॉर्म कंदो रहियो आहे, पर शादाब कंटिन्यू नाकाम रहियो आहे। ऐं शादाब ते वॾो ब्लेम इहो आहे त हू कप्तान जी गुड बुक में आहे। ठीकु आहे, उनजो घाटो दोस्त आहे, इहो घाटो दोस्त आहे, हसन घाटो दोस्त आहे, फ़ख्र ज़मा उनजो घाटो दोस्त आहे, इमामुल हक़ त वधीक गहरो दोस्त आहे। त उनजे करे कप्तान ते इहा तनक़ीद बि थींदी आहे त पंहिंजा दोस्त यूं ऐं यारियूं निभाए थो ऐं उनजे करे उन ते तनक़ीद थिए थी। शादाब जे लाइ हिकिड़ी ॿी तव्हांखे न्यूज़ ॿुधायां, शायदि नाज़रीन खे ख़बर हुजे अलाए न हुजे, त जॾहिं वर्ल्ड कप जी सिलेक्शन थिए पई त शादाब स्क्वाड में न हुयो, त उन ते वधीक रेज़िस्ट कयो बाबर आज़म, PCB चेयरमैन जेको आहे, मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन आहे चौधरी ज़का अशरफ, उनखे इन रिक्वेस्ट कई त साईं हिन दफ़े शादाब ख़ान मूंखे खपे ऐं अगरि हाणे परफॉर्म नथो करे त पोइ टीम मां कढो। त इनखे उन जी रिक्वायरमेंट ते, उन जी फरमाइश ते टीम में शामिलु कयो वियो। सवाल तव्हांजो आहे त अॼु जी टीम में जेकी तब्दीली कई वई आहे उहा कीअं आहे? उहा इहा आहे त जेकी विकेट आहे, चिदंबरम स्टेडियम आहे चेन्नई जो, ऐं उते पाकिस्तान जो ट्रैक रिकॉर्ड सुठो रहियो आहे। पाकिस्तान 2 मैचिस उते खेॾिया, इंडिया जे अगेंस्ट उहे ॿई खटिया ऐं 194 रन जी इनिंग हुई सईद अनवर जी, उन में मुसलसल 3 छक्का बि हयईं। अनिल कुंबले जेको बॉलर हूंदो उनखे, त विकेट स्पिनर्स खे सपोर्ट करे थी। ऐं तव्हां हाणे शुरू में ॾिसो त पाकिस्तान टॉस कटी बैटिंग कई। बैटिंग करण जो मक़सदु इहो त अगेंस्ट अफ़गानिस्तान, जॾहिं अफ़गानिस्तान स्कोर चेस करणु ईंदो त स्पिनर्स खे खेॾण में उन्हनि खे प्रॉब्लम थींदो। ऐं अंदाज़ो तव्हां हितां अंदाज़ो वणो त फज़लुल हक़ फारूकी फास्ट बॉलर आहे अफ़गानिस्तान जो, उन्हनि खे उन्हनि रेस्ट ॾेई नूर अहमद हिकिड़ो स्पिनर आहे लेफ्ट आर्म लेग स्पिनर, उनखे स्क्वाड में शामिलु कयो आहे। त शुरू जी बैटिंग में ई पाकिस्तान अंडर प्रेशर रहियो आहे स्पिनर जे। त तव्हां डिपेंड कयो या सपोज़ कयो त जॾहिं सेकेंड टाइम टीम बैटिंग कंदी उनखे स्पिन वधीक सपोर्ट कंदी, पर उन लाइ ज़रूरी आहे त घटि में घटि तव्हांजे स्कोर बोर्ड ते 250 पौणा 300 रन हुजनि। सही, हिते हिकिड़ी कॉल वठणु चाहींदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, मेरे ख्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे। जी, कॉल ड्रॉप थी वई, त असांखे ॿुधनि था, कॉल कंदा। त मक़सदु इहो ई खेॾाइण जो हुयो त सेकेंड टाइम जेकॾहिं हू फील्डिंग कनि था त पोइ अफ़गानिस्तान जी बैटिंग जेकी आहे उहा स्ट्रगल करे थी। ऑस्ट्रेलिया जेकी अफ़गानिस्तानी टीम आहे उनजा बैटर्स एतिरो सुठो परफॉर्म न पिया कनि, उनजा फास्ट बॉलर एतिरो सुठो परफॉर्म न पिया कनि। त उनजे करे उन्हनि वटि 3 स्पिनर आहिनि, मोहम्मद नबी, राशिद ख़ान ऐं मुजीब रहमान, जंहिं तमामु सुठी परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो अगेंस्ट इंग्लैंड वर्ल्ड चैम्पियन, दिफ़ाई चैम्पियन, उनखे शिकस्त ॾियण में अहम किरदारु अदा कयो। त हाणे उन्हनि ई बॉलर्स पाकिस्तान खे टफ टाइम ॾिनो शुरू में, ऐं पाकिस्तान मुंहिंजे ख़्याल 40 ओवर ताईं 200 रन्स करण में
कामयाबु थियो हुयो, हुनजा 4 रांदीगर आउट थिया। ठाकुर जी हुयो। ठीकु आहे, त 10 ओवरनि में घटि में घटि तव्हां वटि 75 रन्स 80 रन्स हुजणु खपनि, तॾहिं तव्हां 280 ऐं 300 कयो। इते हिकिड़ी ॿी कॉल वठणु चाहींदसि, कॉल मिली हुई। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए भेण? जी मां समीना ॻाल्हायां थी हैदराबाद मां। जी अदी समीना, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहे मां बिल्कुलु ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो अदी? जी तव्हां चयो बेहतरीन रंगदार जो तव्हां अच्छा लॻंदा आहियो। अच्छा थैंक यू भेण, थैंक यू। तव्हां बि इलाही प्यारा आहियो। मां तव्हांखे ॾिठो त न आहे पर यकीननि तव्हां सुठा हूंदा। जी जी बिल्कुलु। जी अदी मूंखां वधीक सिखायो ऐं तव्हां चॉकलेट सुठा हूंदा। वॾी महिरबानी भेण, वॾी महिरबानी। ऐं चाहींदसि कि तव्हां सिंगर मुनवर मोलाई खे पंहिंजी शो में खिलायो। कंहिंखे? सिंगर मुनवर मोलाई। मुनवर मोलाई, बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह कोशिशि कंदासीं भेण। ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी जी मां कौन ॿुधाइणु चाहींदमि। ॿुधायो ॿुधायो। हेलो यादि थी करे। हेलो अदी समीना। ओहो असां त इंतज़ार में हुआसीं, तव्हां गानो ॿुधाईंदा हुआ, जज़्बा जुनू तो हिम्मत न हार। इहो हलणु खपे, हलणु खपे हा। पर ख़ैर तव्हांजो गानो न ॿुधी सघियासीं, नेक्स्ट टाइम असांजे प्रोग्राम में वरी शामिलु थिजो ऐं गानो ज़रूरु ॿुधाइजो। अच्छा जेकॾहिं ओवरऑल हीअ ॻाल्हि कजे मैच जी परफॉर्मेंस जी, त मां त चवंदसि त फील्डिंग। वाह जो सुवालु कयो अथव। इहो कंहिं बि माण्हूअ खे ख़बर ई कान्हे त सिर्फ़ु बैटिंग ऐं बॉलिंग क्रिकेट न आहे, उनखां ॿीड़ ते टीड़ ते फील्डिंग आहे। मुंहिंजो अलाए छो जेको ध्यानु हूंदो आहे न सिर्फ़ु फील्डिंग जी तरफ़ हूंदो आहे हा, हिननि जी। तव्हांजी फील्डिंग जेके आहिनि न उहे मैचिस विन कराईंदियूं आहिनि। टेक कैचिस विन मैचिस हिकिड़ो इडियम आहे जेको क्रिकेट जी लैंग्वेज में यूज़ थींदो आहे। ऐं हिकिड़े अहिड़े मौक़े ते तव्हां इहा ॻाल्हि यादि करे यादि ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ु जेको मैच हुयो उन में उसामा मीर हिकिड़ी आसान कैच ड्रॉप कई हुई डेविड वार्नर जी, ऐं उन वक़्तु डेविड वार्नर जो स्कोर मुंहिंजे ख़्याल में 9 या 10 रन्स हुयूं, ऐं उते उनजो तव्हां कैच ड्रॉप कयो ऐं डेविड वार्नर उन इनिंग में 163 रन्स स्कोर कयूं। ऐं जंहिं नमूने सां हुन पाकिस्तानी बॉलर्स जी पिटाई कई उहा ॾिसण वटां हुई। हक़ीक़त थो ॾिसां माना अनबिलीवेबल। उनखां पोइ कप्तान खां कैच ड्रॉप थी वई। जॾहिं तव्हां एॾनि सुठनि प्लेयर्स जी कैच ड्रॉप कंदो न त पोइ तव्हांखे मौक़ो न ॾींदा। बिल्कुलु हिते बि जेको आहे असां ब्रेक जेको आहे ड्रॉप नथा करे सघूं, ब्रेक वठंदासीं उनखां पोइ जेको आहे असां इन ते ज़रूरु डिस्कस कंदासीं फील्डिंग ते। जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो, कारे न वञो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। वे तव्हांखे भलीकार कंदासीं रंगत भरी शाम में। शोबी भाई भी अची चुका आहिनि ऐं शोबी भाई खे भी सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। और कहते हैं ना वो इस्लामाबाद की लंबी लंबी सड़कें। मैं आ गया, देखें कैसे आप? ठीक है, तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह 3 दिन रहा, बुखार, नज़ला, खांसी, गला ख़राब, फिर काम भी तो ये रहा। क्योंकि डॉक्टर को दिखाया तो शुक्र है उन्होंने यही कहा कि ये एक मौसमी वायरल है जो 3 दिन 5 दिन और 7 दिन रहता है, आप टेंशन नहीं लीजिएगा। लेकिन टेंशन यूँ होती है कि मुझे आर्थराइटिस है तो मुझे ज़रा भी टेम्परेचर होता है तो मुझे जॉइंट्स का पेन ज़्यादा होता है। तो मगर काम भी थे। नहीं अल्लाह पाक आपको सेहत ज़िंदगी अता करे। और आप आते हैं तो अच्छा लगता है, आप नहीं आते हैं तो हम बोर होते हैं। मैं तो आती रहती हूँ शोबी भाई। आप बीच बीच में जो है ना थोड़े से इधर उधर हो जाते हैं। मुजाहिद भाई आते हैं तो मुझे बहुत ही अच्छा लगता है। हाँ। क्योंकि मुजाहिद भाई वो शख्सियत हैं, आप यकीन माने, मतलब ये मैं इनके चेहरे पे नहीं कर रहा, ये एक बहुत ज़बरदस्त इंसान है। नहीं ये तो हकीकत बात है। क्रिकेट की एक वोकैबुलरी है, दूसरी चीज़ें हैं, स्क्रीन है, सब कुछ है, लेकिन उसके बाद भी मतलब इतना डाउन टू अर्थ रहना, छोटों से छोटों की तरह बात करना, बड़ों से बड़ों की तरह बात करना, प्यार करना, रिप्लाई देना बहुत ज़बरदस्त बात है। ये जो मुस्कुरा के रिप्लाई देते शो भाई वो नहीं, जो बात सीधी सी है, हमारे न्यूज़ डिपार्टमेंट सारा ही अच्छा है, लेकिन
मुझे जो पर्सनली 2 बंदे पसंद हैं अपने न्यूज़ डिपार्टमेंट के, एक मुजाहिद सोलंकी और दूसरा हमारे असलम भाई। तो मैं ना समझूं क्या? नहीं आप न्यूज़ डिपार्टमेंट में नहीं है ना, अब हमारे डिपार्टमेंट में। कभी-कभी मैं सोच रहा था ये पूरा ही अपना है किरण। नहीं, ये दोनों बंदे जो है ना सही वाले बंदे, जेन्युइन है। अच्छा मुजाहिद भाई, मुझे पता है, मुझे बहुत ज़्यादा इसलिए भी अच्छे लगते हैं, क्रिकेट से मेरा बड़ा लगाव रहा। अंडर 17 मैंने खेला जिस वक्त मेरे गोडे ठीक थे, तो मोइन खान एकेडमी में हम लोग खेले, फिर राशिद लतीफ़ एकेडमी में आ गया था यहाँ कराची। तो तबसरा निगार हम टेलीविज़न पे देखते हैं, हाँ। और हमें अल्लाह रब्बुल आलमीन ने तबसरे के लिए मुजाहिद भाई की सूरत में एक शख्स दिया हुआ है कि हमें सब पता चलता है कि अब क्या होने वाला है, नेक्स्ट मैच में क्या होने वाला है, अब कौन सा प्लेयर कितना खेलेगा, कौन बॉलिंग कितनी अच्छी करेगा, इस वक्त क्या पोजीशन है। तो मुझे इसलिए बहुत ज़्यादा इनसे जो है ना एक कचहरी करने में यानी बातचीत करने में मज़ा आता है, क्योंकि मेरी हॉबी भी रही है। तो बस फिर आज आप ही सवाल करें इनसे। आज का सवाल ये है कि मैं बड़ा जिसे कहता हूँ, मैं डिसहार्ड हूँ इस वक्त पाकिस्तानी टीम से। वैसे तो हम पाकिस्तान के साथ हैं बीइंग अ पाकिस्तानी, लेकिन जो परफॉर्मेंस है ओवरऑल जिसे कहते हैं, हालांकि 2 मैच हम जीते भी हैं, लेकिन जो ओवरऑल परफॉर्मेंस है टीम की किरण, वो ठीक नहीं लग रही। पता नहीं क्यों ऐसा लग रहा है, या आगे जाके हो सकता है कि हमारी स्पोर्ट्स स्पिरिट बढ़ जाए। नो डाउट आप क्रिकेट खेले हैं मोइन खान अकेडमी और राशिद लतीफ़ क्रिकेट अकेडमी। मोइन खान मेरे अंडर में था 89 में जब मैं पाकिस्तान की टीम के साथ इंडिया जा रहा था, और राशिद लतीफ़ मेरे कप्तान थे जब इंग्लैंड की टीम आई थी 2000 में। तो दोनों के साथ मेरा मोहब्बत का रिश्ता है, और आप क्रिकेट खेलते रहे हैं तो आप क्रिकेट को और ज़्यादा जानते होंगे। अप्स एंड डाउन होते रहते हैं, फॉर्म और इन फॉर्म, आउट ऑफ फॉर्म होना, ये सारी चीज़ें काउंटेबल होती हैं। जैसे किरण ने भी एक सवाल किया था कि पाकिस्तान की टीम की परफॉर्मेंस उस लेवल की, उस मयार की नहीं है। तो मैं एज अ क्रिकेटर मुझे पता है एक पेज आता है, बैड पेज आता है, एक बैट्समैन के हैसियत से, बॉलर के हैसियत से, फील्डर के हैसियत से सीधा बॉल खेलने जाएँ तो आप बोल्ड हो जाते हैं, एलबी हो जाते हैं। तो मेरी लाइफ में भी एक ऐसा मौका आया था कि मैं लाड़काना डिवीज़न को रिप्रेजेंट कर रहा था और आउट ऑफ फॉर्म था, रन्स नहीं हो रहे थे। तो आखिरी मैच था ओकाड़ा में, तो मैंने कहा भाई मैं नहीं जा रहा हूँ, मेरे से रन्स नहीं हो रहे हैं, बल्ले पे बॉल नहीं आ रही। तो एक पीरियड होता है। तो ये पाकिस्तानी टीम के साथ जो हो रहा है ना, तो इसमें बहुत सी चीज़ें इन्वॉल्व हैं। सिलेक्शन कमेटी आपकी लाइकिंग और डिसलाइकिंग पे हो गई, ठीक है। आपके जो प्लेयर आपने चूज़ किए हैं, यानी जो बेंच पे बैठे हैं, एक जमान खान बैठा हुआ है, एक इब्रार बैठा हुआ है और मोहम्मद हारिस बैठा हुआ है। अब जब तक विकेट कीपर अनफिट नहीं होगा तो मोहम्मद हारिस नहीं आता, फास्ट बॉलर आपका इंजर्ड नहीं होता तो आपका दूसरा जो जमान खान है वो नहीं आता, अगर लेग स्पिनर आपका इंजर्ड नहीं होता तो आपका इब्रार नहीं आता। तो सिलेक्शन ही आपने गलत करके भेजी। अब जब तक वो खेल रहे हैं वो आउट ऑफ फॉर्म है। कभी आपके ओवरऑल पूरे इवेंट की बात कर लेते हैं, एशिया कप में भी देख लें, अभी भी देख लें, ना तो आपके ओपनर क्लिक कर रहे हैं, ना आपका मिडिल ऑर्डर कवर क्लिक कर रहा है, ना आपके फास्ट बॉलर क्लिक कर रहे हैं, ना स्पिनर्स क्लिक कर रहे हैं, और फील्डिंग का मैार तो शुरू से ही गिरा हुआ है। तो जब आप तीनों चारों शोबों में परफॉर्म नहीं करेंगे तो आपके पास ज़ाहिरी बात है फिर आपके पास शिकस्त के सिवा कुछ नहीं है। तो अब पाकिस्तान की टीम जिस तरह से 2 मैच हार चुकी है, 2 जीत चुकी है, आज का मैच बड़ा इंपॉर्टेंट मैच है अगेंस्ट अफ़गानिस्तान। लेकिन इस पूरे इवेंट में मैं चीज़ों को जिस नज़र से देख रहा हूँ, क्राउड आपके अगेंस्ट, पूरा इंडिया का क्राउड आपके अगेंस्ट है, गवर्नमेंट आपके अगेंस्ट कि आपके प्लेयर्स को वीज़ा देर से मिला, आपके जर्नलिस्ट को वीज़ा अभी तक नहीं मिला, आपके क्राउड को, तमाशाइयों को वीज़ा नहीं मिला। एक बंदा इंग्लैंड से आया है पाकिस्तान का फ्लैग लेके, उससे आपने फ्लैग छीन लिया, वो नारे लगा रहा है, आप उससे नारे नहीं लगवा रहे। तो भाई ये कौन सी आपकी जमहूरियत है? आप चांद पे पहुंच गए और आप चीज़ें कौन सी कर रहे हैं? तो ये प्रेशर डेवलप होता है प्लेयर्स के ऊपर। ज़ाहिरी बात है जब आपके तमाशाई बैठे होंगे, दूसरी तरफ दूसरे तमाशाई बैठे होंगे, ये भी तो सही बात है, सीधी सी बात है, आपका कॉन्फिडेंस लेवल अप होता है। अब आपके तमाशाई जिस तरह से बहुत बड़ा स्टेटमेंट दिया था आपको याद हो मिकी आर्थर ने, वो कहता है आईसीसी का इवेंट ही दिल लग रहा है, ये बीसीसीआई का इवेंट लग रहा है। वो कह रहा था कि दिल दिल पाकिस्तान चलाओ, वो नहीं चला रहे थे। तो अब ये आप समझ लें कि कितना बंदा प्रेशर में होता है। 1,30,000 तमाशाई थे उस दिन अहमदाबाद में, वो सारे आपके मुखालिफ हों। तो आप क्राउड में भी जाते हैं, मैं क्राउड में भी जाता हूँ, रिपोर्टिंग भी करता हूँ, खेलता भी रहा हूँ। तो जो माहौल होता है जिसमें आपको बुरा भला भी कहा जाता है, आपको भी, आपकी कंट्री को भी, तो आपका कंसंट्रेशन लेवल जो है वो आपका उसी मुकाम पे रहता ही नहीं है, आप डिस्टर्ब हो जाते हैं। तो बहुत सी चीज़ें हैं जिसकी वजह से परफॉर्मेंस का जो मयार है इनका इस तरह का हुआ है। अगर इसी बात को कंटिन्यू करें, इंग्लैंड वर्ल्ड चैम्पियन है, क्यों उसको अफगानिस्तान ने हरा दिया भाई? क्यों हारे वो लोग? वन साइडेड मैच हो गया, सारी चीज़ें। नीदरलैंड उनको टफ टाइम दे रही है, और अभी जो लास्ट मैच हुआ था उनका इंग्लैंड का, वो हार गए। तो वो तो वर्ल्ड चैम्पियन थे,
हम उन पे तनकीद करें कि भाई बाबर आजम दोस्ती मिला रहा है, ये कर रहा है, वो कर रहा है, तो जोस बटलर को भी हम कह सकते हैं। तो इट्स अ पार्ट ऑफ गेम, कभी आप फॉर्म में होते हैं, कभी आउट ऑफ फॉर्म होते हैं, तो रीज़न यही है। तो पाकिस्तान प्राउड टू बी पाकिस्तान, हम उनको सपोर्ट करेंगे। अभी की पोजीशन ये है कि मैं भी ज़ाहिर है मैच देख के निकला हूँ, फिर हम यहाँ लाइव आ गए अपने स्क्रीन पे अपने शो में, और मैं जब देख के निकला था तो भी स्कोर बहुत कम था एवरेज के हिसाब से देखा जाए, और अभी इस वक्त भी मेरे ख्याल में 12 या 6 गेंदे रह गए, तो 5 आउट है। देखें, सबसे पहली बात कम लोगों को पता होगा कि पाकिस्तान ने पूरे साल में सर्किल में आज पहला छक्का मारा है। 1159 बॉलों पे ये पहला मौका है कि आपने सर्किल में छक्का मारा है। किसी को ये पता ही नहीं था। अब सर्किल वो ओवर होते हैं जिसमें आपने मार धाड़ करनी होती है, आपने छक्के चौके लगाने होते हैं, तो हम इतने आसानी के साथ नीचे नीचे खेल रहे हैं, तो हम वो क्रिकेट भूल गए हैं। अब वो 90s वाली क्रिकेट चल रही है कि जो इमरान खान खिलाता था कि भाई आखिरी 10 ओवर में आपने स्लॉग करना है, पहले आपने विकेटें सेव करनी है। अब वो क्रिकेट नहीं है। अब इंग्लैंड के जो कोच हैं, जो उन्होंने क्रिकेट डेवलप की है, वो मार धाड़ वाली क्रिकेट है। आप अपनी नेचुरल गेम खेलें। जब तक आप नेचुरल गेम नहीं खेलेंगे तो आप परफॉर्म नहीं कर सकेंगे। जावेद मियांदाद था कोच, शाहिद आफरीदी हार्ड हिटर बैट्समैन था, हर बॉल भी मारता था। जावेद मियांदाद उसको समझा के थक गया, लेकिन वो नेचुरल गेम खेलता था। तो इसी तरह से जब तक ये लोग नेचुरल गेम नहीं खेलेंगे तब तक इनकी परफॉर्मेंस का जो रेशो है वो इसी तरह का रहेगा। बाबर आजम बहुत ज़बरदस्त आउटस्टैंडिंग बैटर है, लेकिन हम उनसे एक्सपेक्टेशन ये नहीं करते वो डबल सेंचुरी करेगा, 180 करेगा। विराट कोहली विकेट पे बीहंदो आहे, असां चवंदा हुआ कि आउट करण ई मसलो आहे। ठीकु आहे, कंहिं दौर में सुनील गवास्कर जावेद मियांदाद लाइ चवंदो हुयो, उन खां पुछंदा त छा सम्झो था पाकिस्तान खटंदो, चवंदो जेसिताईं जावेद मियांदाद बीठो आहे पाकिस्तान खटंदो। इन लेवल जा प्लेयर जेसिताईं तव्हां प्रोड्यूस न कंदो, तव्हां वटि टेम्परामेंट न हूंदो, तव्हां वटि स्टेमिना न हूंदो। हाणे असां फोकस आहियूं T20 क्रिकेट ते। T20 शॉर्ट वर्जन जी गेम आहे। बॉलर वटि सिर्फ़ु 4 ओवर हूंदा आहिनि, बैटर बैटिंग करे त उन लाइ 7-8 ओवर बि वॾा आहिनि। त नंढी क्रिकेट खेॾी करे हाणे यकदमि 50 ओवर ते वञो था, त तव्हांजो टोटल जेको प्लानिंग वारो मयार आहे उहो चेंज थी थो वञे। प्रैक्टिस त ॾाढी कई आहिनि, वर्ल्ड कप खां पहिरियों प्रैक्टिस त ॾाढी थी आहे हिननि जी। न प्रैक्टिस ई न थी न। तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान एशिया कप जॾहिं खेॾियो, त एशिया कप खां पोइ यकदमि सां पाकिस्तान जॾहिं वापसि आयो त मुंहिंजे ख़्याल में 8 ॾींहंनि जो मस हिननि खे मौक़ो मिलियो जंहिंमें प्रैक्टिस कई। एग्ज़ैक्टली प्रैक्टिस न कई, छो जो हिकु त शहनशाह अफरीदी जी शादी हुई, हिकिड़ो इहो मसइलो हुयो। ॿियो हिननि जो प्रैक्टिस शेड्यूल हुयो दुबईअ में, वीज़ा जो इशू न थिया त दुबई न वञी सघिया, उते प्रैक्टिस न कयनि, डायरेक्ट वञी पहुता हैदराबाद दक्कन में। त उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे रुॻो 2 ॾींहं प्रैक्टिस कयनि, उनखां पोइ प्रैक्टिस मैचिस वार्मअप थियूं, ऐं 2 वार्मअप मैचिस में बि न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया जे ख़िलाफ़ु उन्हनि खे शिकस्त मिली। शुरूआती बेकार थी, पर मां अञा ताईं पुर उमीद आहियां त जंहिं नमूने जी कंडीशंस आहिनि, पिचिस आहिनि, हाणे ख़बर न आहे त बांग्लादेश जेको मैच आहे अफ़गानिस्तान जो, पर मुंहिंजी दिलि चए थी त पाकिस्तान इन मैच में बि कामयाबी हासिल कंदो, न्यूज़ीलैंड खे बि शिकस्त ॾींदो, इंग्लैंड खे बि शिकस्त ॾींदो, बांग्लादेश खे बि शिकस्त ॾींदो। ऐं मां जेकी सम्झां थो फाइनल मूंखे इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में नज़र अचे थी। ऐं उनजी वजह तव्हांखे ॿुधायां अॻु में, त हे जे ॿई मुल्क खेॾंदा आहिनि त सभ खां वधीक माण्हू स्टेडियम ईंदा आहिनि, पैसो जनरेट थींदो आहे, एडवर्टाइज़मेंट ईंदी आहे, हर शइ थींदी आहे। बिल्कुलु सही था चओ, हर शइ थींदी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके तमाशाई आहिनि उन्हनि खे वीज़ा न मिलिया आहिनि, जर्नलिस्ट जे तव्हां ॻाल्हि कई, उन्हनि खे वीज़ा न मिलिया आहिनि, त असां पंहिंजी टीम खे कीअं सपोर्ट कयूं? असांखे उते हुजणु खपे, ग्राउंड में पंहिंजी टीम खे सपोर्ट करण जे लाइ। पर जॾहिं असां पंहिंजी टीम खे सपोर्ट नथा करे सघूं त ज़ाहिर आहे हो बि वीचारा वार्मअप नथा कनि। ॾिसो, मां ॻाल्हि इहा त हिकिड़ो त पासो इहो हुयो। ॿियो जेको पासो मां तव्हांखे ॿुधायो न, उहो इहो हुयो त ICC इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल उनखे सभ खां वधीक पैसो जनरेट करे इंडिया ॾींदी आहे, माना मार्केट आहे इंडिया। त उहो जेको पासो ॿुधाइणु चाहियां थो न, उहो इहो आहे त इंडिया ऐं पाकिस्तान जी मैच उन ॾींहुं थी, 1,30,000 माण्हू स्टेडियम में आया। सिर्फ़ु इहे काउंट न कयो, तव्हां अंदाज़ो कयो सॼी दुनिया मां जहाज़ आया, जहाज़नि जा किराया वधी विया, होटलनि जा किराया वधी विया, जेकी कन्वेंस हुई रोड रस्तनि ते उन्हनि जी तव्हां ॾिसो त केतिरी इन्वॉल्वमेंट हूंदी, होटल बुक थी विया, तव्हांजी ट्रेवलिंग, तव्हांजूं किटियूं, वञी तव्हांजो सॼो शहर पैसनि सां भरिजी वियो। त ICC इन्हनि शयुनि खे बि ज़हन में रखंदी आहे त कहिड़ी टीमूं, अगरि सपोज़ कयो इंडिया अचे थी फाइनल में, उनजे ख़िलाफ़ु अचे थी नीदरलैंड, त स्टेडियम में तमाशाई त इंडिया जा हूंदा न, पर जॾहिं पाकिस्तान जी मैच थींदी आहे त रिवाइलवरी आहे, पाण में असां 2 तरफ़ा सीरीज़ खेॾी असां हरीफ़ थी आहियूं। त ॿिन्ही मुल्कनि जो हरीफ़ स्टेडियम में न हुजे, पर सॼी दुनिया में किरोड़े पाकिस्तानी, किरोड़े इंडियन टीवी जे अॻियां वेठा हूंदा आहिनि, जीअं असां वेठा हुआसीं। त इहो पासो जेको आहे न, मूंखे लॻे थो त इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल जी कोशिशि हूंदी, जंहिंखे असां स्पॉट फिक्सिंग चऊं, मैच फिक्सिंग चऊं, त इन्हनि शयुनि खे तव्हां धार नथा करे सघो त इन्हनि जायुनि ते पहुचनि। त मुंहिंजे ख़्याल में इंडिया ऐं पाकिस्तान मुंहिंजी नज़र में मोस्ट फेवरेट आहिनि। हालांकि न्यूज़ीलैंड टॉप ते आहे पॉइंट्स टेबल ते इंडिया खां पोइ, पर
न्यूज़ीलैंड जी ऐं साउथ अफ्रीका जी क्रिकेट जी हिस्ट्री इहा रही आहे त वधि में वधि क्वार्टर फाइनल ताईं सेमीफाइनल ताईं आया आहिनि, उनखां पोइ उहे ॿाहिरि थी विया आहिनि। पर हिन दफ़े मुंहिंजे ख़्याल सां रिकॉर्ड काइम थियो हूंदो त एॾो जल्दी वेस्ट इंडीज़ आउट थी वियो। वेस्ट इंडीज़ जो आउट थियणु शोभी भाई बि ॿुधाईंदो, छा वेस्ट इंडीज़ नीदरलैंड अची वियो, वेस्ट इंडीज़ मतिलबु हिकिड़ी स्ट्रॉन्ग टीम आहे। एग्ज़ैक्टली। ऐं इहो मां त ॿुधायमि जीअं त 1975 जो पहिरियों क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लैंड में थियो, क्लाइव लाइट कप्तान हुयो वेस्ट इंडीज़ जो, ऐं उन्हनि वर्ल्ड कप खटियो। उनखां पोइ 1979 में जेको ॿियो वर्ल्ड कप थियो उहो बि इंग्लैंड में थियो, उनजो कप्तान बि क्लाइव लाइट हुयो। ऐं उन दौर जी वेस्ट इंडीज़ जी टीम, छा वेस्ट इंडीज़ जी टीम हूंदी, उनखे चवंदा काली आंधी। ठीकु आहे, काली आंधी दुनिया जो कहिड़ो बि मुल्क हुजे उन्हनि जे वेझो ई न ईंदो हुयो। ऐं उहा टीम तव्हां ॾिसो अॼु वर्ल्ड कप जे लाइ क्वालिफाई न करे सघी आहे। पर नेदरलैंड जेकी उनखे शिकस्त ॾेई क्वालिफाई कयो, पर नेदरलैंड जे बारे में बि तव्हां घटि माण्हू ख़बर हूंदी त उनजा 3 खां 4 प्लेयर साउथ अफ्रीकन नेशनलिटी होल्डर आहिनि, जेके उतां शिफ्ट थी नेदरलैंड विया। उन्हनि ई साउथ अफ्रीका खे हाराइण में अहम किरदारु अदा कयो। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा नेदरलैंड जा जेके प्लेयर्स आहिनि उहे काउंटी क्रिकेट ऐं लीग क्रिकेट वधीक खेॾंदा आहिनि। ऐं शोभी भाई खे ख़बर हूंदी त काउंटी क्रिकेट दुनिया में तमामु वॾी क्रिकेट सम्झी वेंदी हुई। जेको काउंटी क्रिकेट खेॾंदो हो उन में ज़हीर अब्बास हुयो, जावेद मियांदाद हुयो, वकार यूनिस हुयो, वसीम अकरम हुयो, वॾा नाले वारा प्लेयर हूंदा जेके काउंटी खेॾंदा हुआ न, त वॾो हिकिड़ो क्रेज़ हूंदो हो काउंटी जो। पर हाणे यकदमि क्रिकेट एतिरी चेंज करे छॾी आहे इंडिया त इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया, साउथ अफ्रीका, वेस्ट इंडीज़ जा प्लेयर अचनि था IPL खेॾणु। IPL उनखे एतिरो पैसो ॾिए थी। IPL जो इंडियन टीम जो को बि प्लेयर न तव्हांखे PSL में मिलंदो न बांग्लादेश में। ॾिसो तव्हां इंफ्रास्ट्रक्चर त बहितर कयो। तव्हां हिन वक़्तु टू बी ऑनेस्ट इंडिया में वर्ल्ड कप थिए थो, स्टेडियम ॾिसो, तव्हांखे बिलीव न थींदो त इंडिया आहे या ऑस्ट्रेलिया आहे या इंग्लैंड आहे। उते बि एॾा सुठा स्टेडियम न आहिनि जेतिरा हिते स्टेडियम। त हुननि वर्कआउट कयो आहे, इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो आहे। त हाणे असांखे सिखणु खपे, न सिर्फ़ु क्रिकेट सिखणु खपे पर ग्रास रूट लेवल ते मेरिट खे असांखे आणणो पवंदो। असांखे कप्तान जो दोस्त आहे, चीफ सिलेक्टर जो भाइटियो आहे, हे फलाणे जो दोस्त आहे, इन्हनि सभिनी शयुनि खां मथां थी सिर्फ़ु पाकिस्तान। अच्छा, मां तव्हांखां हिकिड़ो सवाल इहो बि करणु चाहींदसि, पिच जो बि वॾो रोल हूंदो आहे, ग्राउंड्स जो बि तमामु वॾो रोल हूंदो आहे। त पाकिस्तान जूं जेके बि मैचिस थियूं आहिनि जंहिं ग्राउंड में थियूं आहिनि, त छा इहे टफ ग्राउंड्स न आहिनि, टफ इहे कोन्हनि के पिचिस? ॾिसो, सभ खां पहिरियों त मां तव्हांजी इन ॻाल्हि सां त एग्री कयां थो त विकेट ऐं ग्राउंड जो तमामु वॾो अहम रोल हूंदो आहे। पर इहो सिर्फ़ु पाकिस्तान लाइ आहे, जंहिं टीम सां मैच थींदो ॿिन्ही टीमूं लाइ पाकिस्तान खे थोरो टफ टाइम ॾिनो वियो आहे। टफ टाइम ॾिनो वियो आहे। ऐं मां इन ॻाल्हि सां एग्री कयां थो त टफ टाइम इन करे ॾिनो वियो आहे त होॾां इंडियन क्रिकेट बोर्ड आहे, पर इंडियन क्रिकेट बोर्ड रिकमेंडेशन ॾींदो आहे इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल खे त ही ग्राउंड आहिनि, हिते मैच पॉसिबल थी सघनि था। अगरि इजाज़त हुजे त असां सभु मैचिस हिते रखूं। त इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल खे त पंहिंजो बेनिफिट ॾिसणो आहे न। भई ठीकु आहे, हिते अगरि पैसो जनरेट थिए थो, हिते अगरि पाकिस्तान खे टफ टाइम मिले थो त असांजे घरां छा थो वञे, असांखे त पैसो खपे, असांखे त इवेंट खपे। त एग्ज़ैक्टली तव्हांजो पॉइंट तमामु वॾो वैलिड आहे त इहे सभु शयूं कंडीशन इम्प्लीमेंट इन करे थियनि थियूं। त मां जीअं चयूं त इंडिया चंड ते पहुती आहे, पर पाण खे दुनिया जी वॾी जमहूरियत चवे थी, पर उहा जमहूरियत आहे कान। जमहूरियत त इहा आहे त भई सॼी दुनिया जी माण्हुनि लाइ वीज़ा तव्हां अनाउंस करे छॾियो, सभु अचनि। पाकिस्तानी तव्हांजो पाड़ेसरी मुल्क आहे, इंडियन हिते बि रहनि था, पाकिस्तानी उते बि रहनि था, पंहिंजी रिश्तेदारियूं आहिनि, मिटियूं माइटियूं आहिनि। तव्हां सभिनी शयुनि खे ख़तमु कीअं था करे सघो? सिर्फ़ु पंहिंजी सियासत जे करे। स्पोर्ट्स में सियासत खे आणियो था, तव्हांजी हॉकी बि हले थी, तव्हांजी फुटबॉल बि हले थी, कोॾी कॾहिं हले थी, क्रिकेट छो न? त मसइलो इहो आहे त उन्हनि जी जेकी पॉलिटिकल पार्टी हिन वक़्तु हुकूमत करे थी न, उहा एंटी पाकिस्तान आहे। नरेंद्र मोदी जेको आहे उहो बिलीव कयो वज़ीर आज़म त लाइ कीअं थियो आहे, नसीब जी ॻाल्हि आहे, पर उन जेको माइंड सेट आहे न उहो टोटल एंटी पाकिस्तान आहे। पर असां कॾहिं बि उन्हनि खे उन नज़र सां न ॾिठो आहे। असां उन्हनि खे पाड़ेसरी मुल्क जी हैसियत सां ॾिठो आहे त बाबा तव्हांजी ख़ुशी असांजी ख़ुशी आहे, त असांजी ख़ुशी बि तव्हांजी ख़ुशी हुजणु खपे। त इहे जेके ग्राउंड वारी ॻाल्हियूं कयूं तव्हां, बिल्कुलु मां तव्हां सां एग्री कयां थो त वाक़ई पाकिस्तान खे टफ टाइम ॾियण लाइ उन अहिड़ा ग्राउंड, अहिड़ा शहर रखिया, अहिड़ियूं विकेटूं रखियूं जिन ते पाकिस्तान खे टफ टाइम मिले। पर पाकिस्तान खे इहो त एज हासिलु हुजणु खपे न त मुंहिंजी मैच जेकी आहे उहा किरण सां आहे, त किरण लाइ बि विकेट साॻी आहे, ग्राउंड साॻियो आहे, क्राउड साॻियो आहे। पर डिसएडवांटेज इहो आहे त असांजो क्राउड सपोर्टिंग वारो कान्हे, उहो ई डिसएडवांटेज आहे। बाक़ी ग्राउंड बि सभिनी लाइ साॻियो आहे ऐं क्राउड जेको आहे विकेट। बस अल्लाह में उम्मीद है इंशाल्लाह। सॉरी नहीं मुजाहिद भाई, पहले ऐसी नफसा नफसी नहीं थी, खासकर खेलों में, मतलब तमाम तर ममालिक। अगर IPL स्टार्ट हम देखें तो हमारे सुहेल तनवीर भी वहाँ जाके खेले, हमारे शोएब अख्तर खेले थे, बिल्कुल सही खेले थे, सब खेले थे, ठीक है। लेकिन उस वक्त मोदी नहीं था, ठीक है। अब मैं
टू बी ऑनेस्ट बांग्लादेश की बात करूं, बांग्लादेश में गया था 2012 में एशिया कप कवर करने KTN न्यूज़ के प्लेटफॉर्म पे। तो वहाँ पे जो रूलिंग पार्टी है वो शेख हसीना वाजिद की है, और उनका प्रस्पेक्टस देख लें तो आपको समझ में आ जाएगा कि वो हमारी मुखालफत क्यों करते हैं। लेकिन उसके बावजूद भी हमारे प्लेयर बांग्लादेश प्रीमियर लीग खेलने जाते हैं, बांग्लादेश यहाँ खेलने आती है, शकीब उल हसन, तमीमुल इकबाल हमारे PSL में खेलते हैं। तो उनके यहाँ तो वो चीज़ नहीं है जो ये यहाँ पे, वो मुस्लिम कंट्री है, हम भी मुसलमान हैं, लेकिन यहाँ पे रूलिंग पार्टी आपकी डिपेंडेड इस बात पे है कि हमने मुखालफत करनी है मुसलमानों की और पाकिस्तान की। क्या नहीं हुआ था अहमदाबाद में, किससे कोई चीज़ ढकी छुपी है, गुजरात का कैपिटल है, तो वही शहर है नरेंद्र मोदी का। तो आपको तमाशाइयों को तो वीज़ा देना चाहिए, जर्नलिस्ट को वीज़ा देना चाहिए, लेकिन वो नहीं चाहते कि ये मेन इशू छा है वीज़ा मेन इशू मुझे ख्याल में इहो आहे त नरेंद्र मोदी जी हुकूमत नथी चाहे त पाकिस्तानी सहाफ़ी, पाकिस्तानी माण्हू असांजे हिन कल्चर खे, असांजे हिननि शहरनि खे ॾिसी वञनि, वाक़िफ़ थी वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू हितां वेही ॻाल्हाए थो, अगरि उते वेठो हूंदो त वधीक ॻाल्हाए सघे थो। त मुंहिंजे साम्हूं जेको आहे किरण वेठी आहे, शोभी वेठो आहे, ही सेटिंग आहे, ही शहर आहे, ही रोड आहे, रस्ता आहिनि, माण्हुनि जो एटीट्यूड ॿुधाईंदो, माण्हुनि जी महिमान नवाज़ी ॿुधाईंदो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वॾे वॾो उन्हनि जे लाइ इशू इहो आहे त इन्हनि माण्हुनि खे घणो परे रखो जीअं असांजे वेझो न अचनि। इहा ई ॻाल्हि कयां थो, डरते हैं एग्जैक्टली। मैं ये कह रहा हूँ चांद पे पहुँच गए हो तुम लोग, जमहूरियत के अपने आप को बड़े दावेदार कहते हो कि भई हम भूल देते हो। अच्छा, मतलब मां इहो चवंदसि त हर इंसान भी बुरो कोन्हे, कुछ जेके एंटी पाकिस्तान आहिनि उहे हूंदा, बाक़ी त अक्सर करे जेकॾहिं अगरि का ॻाल्हि ॿुधण में ईंदी आहे त इलाही फेवर बि कंदा आहिनि पाकिस्तान जो। केरु फेवर कंदो आहे? इंडियंस जी ॻाल्हि थी कयां। इंडियन माण्हू त असां सां गॾु आहिनि न, जेके तव्हांजा उतां जा व्यूअर्स आहिनि, जेके तमाशाई आहिनि, जेके माण्हू आहिनि, उन्हनि जी दिलि में त नफ़रत न आहे। असांजी दिलि में नफ़रत आहे न आहे? असां त चऊं था भाई असां इहे जेके रांदियूं आहिनि इहे माण्हुनि खे वेझो आणण में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। हाणे हिकिड़ो त असांजो हज हूंदो आहे जेके असां सेलिब्रेट कंदा आहियूं, सॼी दुनिया जा मुस्लमान गॾु थींदा आहिनि। ॿियो वॾे वॾो इवेंट हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे, ओलंपिक्स। सॼी दुनिया जा मुल्क मज़हब, रंग, नस्ल खां हटी करे रांदि जे मुक़ाबले में ईंदा आहिनि। त इहो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते तव्हां दुनिया जे मुल्कनि जे माण्हुनि खे हिक ॿिए जे वेझो आणे सघो था। जेतिरियूं मैचिस थींदियूं ओतिरो तव्हांजे ज़हन में इहो टेंशन ख़तमु थींदो त भई इंडिया सां मैच आहे, पाकिस्तान सां मैच आहे। तव्हां जेतिरो वधीक क्रिकेट खेॾंदो, हुजण ई न खपे। पहिरीं ॻाल्हि त ज़हननि में इहो विझण ई न खपे त भई इंडिया सां मैच आहे। मां उन पर्सपेक्टिव में चवां थो त जेतिरो वधीक यूज़ टू असां मैचिस खेॾंदासीं, माना असांजे लाइ इहा शइ इम्पॉर्टेंट न हुजणु खपे त असांजी इंडिया सां मैच आहे, भई जॾहिं इंग्लैंड सां मैच आहे उनजो टेंशन न आहे त सो वाट वाए इंडिया। ठीकु आहे, असांखे ग्राउंड में क्रिकेट ई खेॾणी आहे न। असां मुंहिंजे हथ में बैट आहे, साम्हूं शोभी हथ में बॉल आहे, मुंहिंजो जहिड़ो बॉल सां आहे, शोभी सां न आहे। इहो माइंड सेट करिणो आहे त माना स्पोर्ट्स खे तव्हां सियासत खां अलॻि कंदो तॾहिं शयूं बहितर थींदियूं। लेट्स होप फॉर द बेस्ट, अल्लाह करे त बहितरी अचे। ऐं इन ई ॻाल्हि ते कुझु ॿुधणु चाहींदो? हाँ बाक़ायदा। किरण मुझे तो पता है कि मैं एक बात ज़रूर शेयर करूँगा। मैं सईद अनवर साहब का इंटरव्यू देख रहा था जब 196 किया उन्होंने, और उससे पहले प्रीवियस उनकी वर्ल्ड कप में परफॉर्मेंस थी, तो उनसे वाकई में एंकर ने यही सवाल किया था कि आपको उन विकेट्स पे प्रॉब्लम नहीं हुई। तो बड़ा एक माकूल और बड़ा अच्छा सा जवाब दिया सईद अनवर साहब ने कि जो प्लेयर होता है उसके लिए विकेट कोई भी है, वो प्लेयर खेल सकता है किसी भी विकेट पे ही। तो वो मैंने अपनी ज़िंदगी में अपना लिया मुजाहिद भाई। सईद अनवर अच्छे प्लेयर के लिए, हाँ, मलिर जेमखाना से खेलता था जब ये शुरू में स्टार्ट हुआ था। तो पहला फ्लड लाइट मैच हुआ था नेशनल स्टेडियम में, सादिक मोहम्मद ने कराया था। अपने जनरेटर्स पे नाइट मैच हुआ था, सिकंदर वक्त भी उसमें खेले थे। तो ये जेमखाना से खेल रहे थे, तो जावेद बर्की PCB चेयरमैन थे, तो मैं कप्तान था सिंध बलूचिस्तान का। कहता है इस खब्बे का ख्याल करना, ये बहुत तेज है। क्या यादें दिला दिया आपने। प्लेयर वही है जो हर विकेट पे खेले। तो मुजाहिद भाई मैंने भी अपनी ज़िंदगी में कर लिया, कव्वाली हो, गाना हो, गीत हो, नगमा हो, कोई भी हो, मैं सईद अनवर को याद करता हूँ, वो कहते ठीक है प्लेयर वही है। नहीं बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। आपका गला भी ठीक नहीं है, लेकिन फिर भी एक स्ट्रिंग बैंड्स का गाना शेयर करते हैं, क्योंकि आज पाकिस्तान का मैच भी हो रहा है। एक मतलब हौसला अफजाई तमाम ज़रूरी है। अब वो कहते हैं ना, तुम जीतो या हारो हमको तुमसे प्यार है। हमें वाकई प्यार है, प्यार है अपनी जगह, लेकिन यू नो परफॉर्मेंस भी चाहिए भाई। स्ट्रिंग बैंड का गाना है।
साजना। ये म्यूजिक मेरा नहीं है, रोहिल हयात साहब का है। दूर से कोई आए, कहीं चुपके से दिल में वो समा जाए साजना। शालिम भाई का गिटार मैंने याद किया है खुद ही। जिधर भी देखूं तू ही तू नजर आती है, आंखें बंद कर लूं तू और करीब आती है। जिधर भी देखूं तू ही तू नजर आती है, आंखें बंद कर लूं तू और करीब आती है। मेरे यार ऐसे ना लूटो मेरे मन का करार, मेरे यार ऐसे ना लूटो मेरे मन का करार। सर किए ये बहार दरियाओं की गहराइयों में तुझे ढूंढा है। आ भी जा एक बार मेरे यार ऐसे ना लूटो मेरे मन का करार। सर की ये बहार मेरे यार ऐसे ना लूटो मेरे मन का करार। मेरे यार ऐसे ना लूटो मेरे मन का करार। तू दूर से कोई आए, कहीं चुपके से दिल में वो समा जाए साजना। बचपन याद दिला दिया कसम से। सिक्सर तो एक गाना बुद्धि 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 बनाते आए हो। जबरदस्त गाना। असल में पहले जो ब्रेक में बात हो रही थी, मैंने कहा दूर से कोई आए, कोई अफेयर चल जाएगी। तो ये गलत है। तान लाए बाउंसर हो। मिस नहीं करना। हाँ जी बिल्कुल। ये ताज लाए हो। बाउंसर नहीं माचूं मिस ना करना। वो रिचर्डसन याद है, विवियन रिचर्ड, रिची रिचर्डसन। ओह अभी तो मैच रेफरी है आज के मैच में। वेस्ट इंडीज के जो बॉलर थे अच्छा। रिची रिचर्डसन मैच रेफरी, विवियन रिचर्ड था कोटा ग्लैडिएटर जो मेंटोर। फिर उसके बाद कटली है वो एम्ब्रोज आ गए। एम्ब्रोज आया था, स्टेडियम मुलाकात हुई थी मेरी उसके उनकी साथ। बॉम्बर्स थी, बच नहीं सकता था अच्छा बंदा। ये सारी ना सही वाली बॉयज टॉक हो रही है यहाँ पे। अच्छा नहीं है, आपकी वुमेन टीम जो है ना वो वुमेन बांग्लादेश टीम भी है, पहुंची है, क्या हो पाकिस्तान वुमेन टीम बांग्लादेश पहुंची है, आपको पता है। कहते वो मैच थोड़ी देखते हैं वो और क्या। अच्छा हाँ समझी मैं। क्यारा स्मार्ट और फिट लड़की है, नहीं, बल्कि 22
नहीं, अभी फिटनेस का लेवल उनका उस मयार का नहीं है जिसका नहीं है। ऑस्ट्रेलिया, साउथ अफ्रीका और इंग्लैंड का है। हाँ। तो वो जो हमारी एयरलाइन है वही वाला हाल है। टू बी ऑनेस्ट, मैं जिस नज़र से चीज़ों को देखता हूँ तो एज अ एक्सपर्ट ही देखता हूँ कि अभी तो बहुत ज़्यादा वर्कआउट करने की ज़रूरत है। और ये बड़ी खुशी की बात है कि हमारे जो वालिदैन ने लड़कियों को वो उनकी इतनी परमिशन देते हैं कि वो हाँ, ग्राउंड पे जा माशाल्लाह, रही हैं। तो अच्छी ये बात है। बहुत सही बात है। बड़ा एक मैसेज है। अब तो पाकिस्तान की जो छोटी लड़कियां हैं ए टीम में, इनमें भी रख रहे हैं, सेंट्रल कॉन्ट्रैक्ट भी दे रहे हैं। तो इससे ही चीज़ें आगे बढ़ेंगी। और नो डाउट जिस तरह का माजी में एक कॉन्सेप्ट था, अब वो तो चीज़ ख़त्म हो गई नहीं कि यार लड़की गाड़ी चला रही है, अभी लड़की मोटरसाइकिल चला रही है। तो भाई ठीक है, नॉर्मल चीज़ है, हम चला सकते हैं तो ये भी चला सकती हैं, हम खेल सकते हैं तो ये भी खेल सकती हैं। तो ये माइंड सेट आपका होना चाहिए। और इसमें सबसे ज़्यादा जो अहम रोल है वो आपके वालिदैन और भाइयों का है कि वो आपको कितना एतमाद देते हैं और सही ॻाल्हि आपको साथ लेके चलते हैं, तो चीज़ें बेहतर होती हैं। और ये कर नहीं कर जा, ये न कर जा, ये शादी करें, ये शादी करें, तो फिर उनका कॉन्फिडेंस जो है ना वो शेक हो जाता है। सीधी सी बात है। क्या बात त हींअर जेको विमेन क्रिकेट टीम आहे वेस्ट इंडीज़, हाँ, उहा त वई हली, बांग्लादेश वई आहे, असांजी बांग्लादेश पाकिस्तान वई टीम आहे। हा, ठीकु त आहे। उते हींअर हुननि जो सीरीज़ आहे बांग्लादेश सां। ऐं जेकी ॻाल्हि कई शोभी भाई, त हिते त पहिरियों साउथ अफ्रीका जी टीम आई हुई, 3 वनडे ऐं 3 T20 खेॾी वई। उन हिसाब सां उन्हनि जी परफॉर्मेंस, माना मूंखे मीडिया गैलरी में वेठो हुउमि त 50 माण्हू बि न हुया सॼे स्टेडियम में। हालांकि त नेशनल टीम आहे तव्हांजी साउथ अफ्रीका जी, सपोर्ट करणु सपोर्ट करणु खपे। सपोर्ट करणु उन्हनि खे नथा कयो, पंहिंजी टीम खे त सपोर्ट कयो। हा। पर प्रॉब्लम वॾे वॾो इहो थिए थो त जेके असां वटि मैचिस थियनि थियूं PSL या ॿियूं मैचिस, तव्हांजी सिक्योरिटी एतिरी हूंदी आहे या ट्रैफिक जा मामला एतिरा हूंदा आहिनि जो माण्हू कंजेस्टेड थी वेंदा आहिनि। चवंदा यार फासी वेंदासीं, फैमिली था वठी वञूं, 8-10 ॿार वठी वञूं, फैमिली वारा वठी वञूं, त पोइ तव्हांजो तव्हां निकिरणु अचणु वञणु, उहो माना अक्सर दोस्त सां सुवाल कंदा आहिनि यार ग्राउंडनि में माण्हू छो घटि आहिनि। मां चवां हाणे हिकिड़ो माण्हू अचे थो सपोज़ के गुलशन हदीद खां, उहो तव्हांजो स्टेडियम अचे, उनजी गाॾी पार्क करणु मसइलो, उनखां पोइ ॿारनि खे वठी वञणु मसइलो, ट्रैफिक इशूज़, ठीकु आहे, सभु ट्रैफिक इशूज़ सभु शयूं, पोइ चवंदा टीवी ते ॾिसी वियूं था, ॻाल्हि ख़तमु। अॻे ईअं न हुयो। ऐं अॻे वरी सिक्योरिटी कंडीशन एतिरियूं न हुयूं। पर हिते मूंखे वरी ॾाढी ॻाल्हि सुठी यादि आई त हम लोग जब भी PSL में प्लेयर्स आते हैं उनको इंटरनेशनल लेवल पे प्रेसिडेंशियल सिक्योरिटी फराहम करते हैं। तो उन्होंने एक शोशा छोड़ा कि यार ये इतनी सिक्योरिटी में क्रिकेट खेल रहे हैं तो क्या फ़ायदा। अब वहाँ पे जब हमारा मैच था 11,000 सिक्योरिटी एहलकार उन्होंने डिप्लॉय किया और उसके साथ साथ 5 किलोमीटर की एरिया में उन्होंने ड्रोन कैमरा छोड़े हुए थे, देख रहे थे आसपास। तो इम्पोर्टेंस यही है कि आपके पास जो गेस्ट है उसकी इम्पोर्टेंस होती है, उसको आप रेस्पेक्ट दें, उसकी इज्जत दें, उसका ख्याल हिते करें। ॻाल्हि थी न इनसिक्योरिटी जी, ठीकु आहे, असां वटि सिक्योरिटी इशू हुयो त तव्हां चओ था हुननि खे इनसिक्योरिटी आहे, अनसिक्योरिटी आहे, पर असां त सिक्योरिटी फराहम करण लाइ हर ॾिसो। मूंखे यादि आहे त जॾहिं श्रीलंका पहिरियों दफ़ो, यानी जॾहिं जेको वाक़ियो आयो, जेको मथां हमिलो थियो हुयो, उनखां पोइ श्रीलंका जी टीम वाहिद हुई जेकी पाकिस्तान आई। पोइ आहिस्ते आहिस्ते तव्हां वटि इंडियन क्रिकेट बोर्ड चयो त न तव्हां वटि साउथ अफ्रीका अचे, इंग्लैंड अचे, ऑस्ट्रेलिया अचे, न्यूज़ीलैंड अचे, पोइ असां ईंदासीं। तव्हां बिलीव कयो, असां वटि साउथ अफ्रीका बि अची वई, न्यूज़ीलैंड बि अची वई, इंग्लैंड बि अची वई, ऑस्ट्रेलिया बि अची वई, ऐं उहे मुल्क जेके 20-24 सालनि खां पोइ आया, उनखां पोइ तव्हां वटि कहिड़ो रीज़न आहे तव्हां नथा अचो। तव्हांजी नियतुनि में खोट आहे न, सीधी सी ॻाल्हि आहे। तव्हां नथा चयो त पाकिस्तान जे हथां असांखे शिकस्त मिली त उन्हनि जे घरनि ते बायूं, छो जो उन्हनि जा माण्हू असां वधीक तमामु वॾा क्रेज़ी आहिनि। क्रिकेट आहे, स्पोर्ट्स आहे, खटणु हारणु रांदि जो कमु आहे, 2 टीमूं लहण थियूं। टीम मतिलबु जीअं टीम्स आहिनि, हर टीम थिए थी, हर मुल्क जी टीम आहे, त रांदि खे रांदि वांगुरु ई खणिजे। रांदि जो मक़सदु ई रांदि आहे, इंजॉय कयो तव्हां, एंटरटेन थियो तव्हां। माण्हू सियासत जी नज़र करे था छॾनि। ॾिसो न, हाणे तव्हां स्टेडियम में लखे माण्हू छो था अचनि, एंटरटेनमेंट ॾिसण था अचनि। इहे शोएब अख्तर आयो आहे, मुजाहिद सोलंकी आयो आहे, शोभी आयो आहे, किरण आई आहे, ॾिसूं यार टीवी ते असां ॾिसूं था, पर उनखे साम्हूं ॾिसूं, ठीकु आहे। त इहा एंटरटेनमेंट आहे, स्पोर्ट्स आहे, फैन्स आहिनि तव्हांजा, तव्हांखे लाइक कनि था, उहे तव्हांजी हिकु झलक ॾिसण लाइ अचनि था, तव्हांखो ऑटोग्राफ वठनि था, तव्हां सां सेल्फी कढनि था, इट मीन्स के उहो तव्हांजी सपोर्ट लाइ अचनि था न। त स्पोर्ट्स खे मां चवां थो तव्हां ॿी दुनिया जी कंहिं बि कंट्री सां असांजो को मसइलो कान्हे। इंडिया खे रुॻो असां सां मसइलो आहे। असां ऑस्ट्रेलिया वञूं था, ऑस्ट्रेलिया हिते अचे थी, असां इंग्लैंड वञूं था, इंग्लैंड हिते अचे थी, असां न्यूज़ीलैंड वञूं था, न्यूज़ीलैंड हिते अचे थी। ऐं ताज़ो वाक़ियो ॼाणे लास्ट टाइम जॾहिं न्यूज़ीलैंड आई त हिकिड़ी ईमेल आई जंहिंमें सिक्योरिटी ख़दशात जो ज़िक्र हुयो, त उहा न्यूज़ीलैंड टूर ख़तमु करे हली वई। हुते त वॾा थ्रेट वारा ईमेल आया, सॼी दुनिया हुते वेठी, त निकिरणु खपे हा, स्टैंड वठणु खपे हा न सभिनी खे। पर हुननि जे पंहिंजे तरफ़ां इहे सभु शयूं चयलूं। बसि इहे इनसिक्योरिटीज़ आहिनि ऐं इहे इनसिक्योरिटी में ई रहंदा हमेशह। ऐं असां पंहिंजी टीम सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह पंहिंजी टीम सां ई असांखे उमेदूं आहिनि। अल्लाह साईं बहितर कंदो। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं।
वेलकम बैक व्यूअर्स वरी तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में ऐं वाह माशाल्लाह 283 स्कोर ठाहे विया पाकिस्तान ऐं ऑल आउट हाणे छा प्रिडिक्शन आहे तव्हांजी पाकिस्तान विन कंदो इंशाल्लाह ठीकु आहे उनजी वॾी वजह इहा आहे त सभ खां पहिरियों जीअं हाणे असां ॻाल्हि कईसीं त 39 ओवरनि में लॻभॻि 200 रन्स हुयूं ऐं उनखां पोइ 10 ओवरनि में 82 83 जो टारगेट आहे त माना 8 जी एवरेज सां आख़िरी 10 ओवर खेॾिया आहिनि ऐं उन में अहम रोल त रिज़वान जो इन जो बाबर आज़म जो ई आहे ऐं 283 रन्स हिकु अहिड़ी विकेट ते जेकी स्पिन खे मुकमल सपोर्ट करे थी। हाणे हिते रोल आहे जेके ॿ माण्हू आहिनि हिकिड़ो त आहे तव्हांजो शाहीन शाह अफरीदी उन जे शुरू जे ओवर्स में बॉल स्विंग थींदो आहे अगरि उहे 2-3 बैट्समैन उन जा कढी वियो त अफ़गानिस्तान टीम सॼी ढेर थी वेंदी पर जंहिं विकेट नथो वठे पर रन्स कंटेन करे थो इट मीन्स कि अगरि एवरेज उहो नथो ॾिए अगरि एवरेज घुर्बल आहे 6 जी 6.5 जी ऐं 10 जी एवरेज हले थी 10 ओवर में 40 थियनि था त पोइ यकीनन उहा एवरेज 7.5 जी 8 जी थी वेंदी। ठीकु आहे जॾहिं सर्किल ख़तमु थींदो आहे त सर्किल खां पहिरियों 2 फील्डर ॿाहिरि हूंदा आहिनि जॾहिं सर्किल ख़तमु थींदो आहे त पोइ 4 फील्डर ॿाहिरि थींदा आहिनि पोइ बैट्समैन लाइ चौका हणणु वॾो मसइलो हूंदो आहे पोइ कंदो आहे रनिंग बिटवीन द विकेट पोइ इन विकेट ते जेकी स्पिन असां ॾिठीसीं जंहिंमें बहितरीनु सपोर्ट मिले पई अफ़गानिस्तान जे स्पिनर्स खे त उहा ई सपोर्ट पाकिस्तानी स्पिनर्स खे वठणी आहे ख़ासि करे उसामा मीर ॾाढो सुठो लेग स्पिनर आहे शादाब सुठो लेग स्पिनर आहे ऐं ऑफ स्पिनर आहे इफ़्तिखार लाइन एंड लेंथ ते हिननि पंहिंजी बॉलिंग कई अकॉर्डिंग टू फील्ड बॉलिंग कई ऐं कैचिस ड्रॉप न कया ऐं फील्डिंग सुठी कई जीअं तव्हां ॻाल्हि कई त फील्डिंग जो तमामु वॾो अहम रोल आहे त इन कंडीशन में हाणे पाकिस्तान खे थोरे टाइम लाइ बि रिलैक्स न आहे थियणो जीअं हाणे ऑस्ट्रेलियन टीम जो मां मिसाल ॾींदो आहियां अगेंस्ट इंडिया उहो सिर्फ़ु 199 ते आउट थी आहे पर उहो 199 जो टारगेट बि इंडिया खे उन्हनि आसानी सां करणु न ॾिनो उनजी बॉडी लैंग्वेज जेकी उनजी आई खे तव्हां ॾिसो उनजी तव्हां जिस्म खे ॾिसो आख़िरी टाइम ताईं फाइट कंदे नज़र आया असां वारा वरी ॼण गिव अप करे छॾींदा आहिनि हालांकि वॾी मैच आहे वॾी मैच में तव्हांजी इन्वॉल्वमेंट वधीक हुजणु खपे त हिन वक़्तु जेकी मुंहिंजी प्रिडिक्शन आहे जेको मां सम्झां थो त पाकिस्तान हिन मैच में आराम सां विन करे वेंदो छाकाणि जो उन्हनि जी बैटिंग एतिरी सुठी परफॉर्म न पई करे त उहो ई एडवांटेज पाकिस्तान खे वठिणो आहे उन जा स्पिनर सुठो परफॉर्म कनि पिया पर बैटिंग एतिरी सुठी परफॉर्म न पई करे अगेंस्ट न्यूज़ीलैंड बि उहे नाकाम थी विया अगेंस्ट इंग्लैंड उन्हनि कामयाबी हासिलु करे पर न्यूज़ीलैंड जे ख़िलाफ़ु 128 ते ढेर थी विया त पाकिस्तान उन जो फ़ाइदो वठे स्पिनर्स जो लाइन ऐं लेंथ ऐं फील्डिंग हाणे आहे फील्डर ऐं बॉलर जी गेम अल्लाह करे इंशाल्लाह लेट्स होप फॉर द बेस्ट। अच्छा बाबर आज़म ते हिन दफ़े तनक़ीद बि ॾाढी थी आहे थियण बि खपे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मां जी ॻाल्हि कई त तव्हांजी टीम जी सिलेक्शन थिए थी ऐं तव्हांजो हिकिड़ो मेन बॉलर आहे शादाब ख़ान उहो स्क्वाड में नथा रखनि हीअ रजिस्ट करे थो त साईं इन खे लास्ट टाइम मुंहिंजे करे स्क्वाड में रखो अगरि हाणे परफॉर्म न करे त कढिजोसि त शुरू जी 3 मैचनि में नाकाम थियो चौथी मैच में पाण ॿाहिरि विहारणसि हुनखे पर अॼु वरी हुनखे स्क्वाड में आंदनि विकेट जे करे त विकेट स्पिनर्स खे सूट करे पिया हालांकि नवाज़ ख़राबु न हुयो नवाज़ आर्थोटिक लेफ्ट आर्म लेग स्पिनर आहे बैटिंग बि सुठी कंदो आहे पर हिन खे एडवांटेज इन करे ॾिननि त हुन पासे खां जेको शादाब ख़ान जे मुक़ाबले में आहे राशिद ख़ान उहो बि रिस्ट लेग स्पिनर आहे त उहो अगरि कामयाबु थिए थो त हीअ असांजो कामयाबु थींदो त हिकिड़ो जुआ खेॾी आहे ऐं हाणे ॾिसूं था जुआ में बाबर आज़म केतिरो कामयाबु थिए थो पर इहो त हिकिड़ो क्लियर मैसेज आहे त हिकिड़े TV शो में इमाम उलग चयो त मुंहिंजो बहितरीनु दोस्त जेको आहे उहो बाबर आज़म आहे त जॾहिं बहितरीनु दोस्त बाबर आज़म आहे त तव्हां अंदाज़ो हणो त टीम में इन्वॉल्वमेंट इन जी केतिरी आहे इंग्लैंड जे ख़िलाफ़ु शान मसूद जेको आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उनखे वाइस कैप्टन अनाउंस कयो हुयो ठीकु आहे हिकिड़ो वाइस कैप्टन जॾहिं अनाउंस थियो त वेरी नेक्स्ट मैच में उहो 12th मैन हुयो हुन बोर्ड खे करे ॾेखारियो त भई जेकी शइ मां चाहींदुमि उहा ई थींदी तव्हांजो न थींदो ऐं लास्ट टाइम मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हुयो दादूअ जे ज़ुल्फ़ जेको लेग स्पिनर हुयो ज़ाहिद महमूद भट्टी ऐं इब्रार अहमद ते त ड्यूरिंग प्रेस कॉन्फ्रेंस बाबर आज़म चयो पियो त जेको मां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खां घुरंदो आहियां मूंखे उहो ॾींदा आहिनि तंहिं करे मूंखे का तकलीफ़ न आहे त मां हुनखे चयुमि बाबा तूं हिकिड़ी त स्टेटमेंट इहा ॾिनी त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे जेको तूं चवंदो हुई उहे तोखे ॾींदा आहिनि त पोइ हाणे छा सबबु आहे त जेको दादू वासी आहे ज़ाहिद महमूद भट्टी उन इंग्लैंड जे ख़िलाफ़ु 2 मैचनि में 12 आउट कया इब्रार बि 2 मैचनि में 12 आउट कया पर उनखां पोइ इब्रार टीम सां कंटिन्यू आहे ज़ाहिद महमूद भट्टी टीम मां ॿाहिरि आहे छा तुंहिंजी ख्वाहिश ते उहो ॿाहिरि आहे या पाकिस्तानी सिलेक्शन कमेटी ते ॿाहिरि आहे त उनजो जवाबु जेको उहो परेशानी जो वर चढ़ियो हाणे छा कयां चईंदी ऐसा नहीं होता और कोई भी पसंद और नापसंद पे टीम सिलेक्ट नहीं होती पर हाणे त क्लियर आहे टीम पसंद ऐं नापसंद ते सिलेक्ट थिए थी पंहिंजी मर्ज़ी हले थी त तनक़ीद थिए थी ऐं ॻाल्हियूं लिकनि नथियूं ऐं इहे ॻाल्हियूं सही बि आहिनि ऐं हाणे हुनजी कप्तानी सां गॾु बैटिंग जी परफॉर्मेंस न हुई त तनक़ीद वॾे वॾी इहा आहे त हाणे हुनखे इन
फॉर्मेट जी कप्तानी तां शायदि अलॻि कयो वञे अगरि पाकिस्तान सुठो परफॉर्म नथो करे त जे पाकिस्तान फाइनल ताईं पहुचे थो त पोइ त हिन जी कप्तानी बची वेंदी पर जे पहुचे नथो ऐं पाकिस्तान आउट थो थी वञे त इहो मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो कप्तान न हूंदो वनडे जो। तव्हां मतिलबु हिकिड़ो सुठो नज़रियो रखो था, तव्हां रिपोर्टिंग कयो था, न्यूज़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयो था, तव्हांखे एक्सपीरियंस बि आहे, तव्हांखे छा थो लॻे हिन वक़्तु जेका असांजी टीम आहे जेके हींअर बैट्समैन थी विया या बॉलर्स थी विया सही सिलेक्शन आहे? ॾिसो हिकिड़ो त वॾे वॾो जेकी अनजस्टिस थी उहा थी इमाद वसीम सां। इमाद वसीम बहितरीनु ऑलराउंडर हो, बहितरीनु क्रिकेटिंग माइंड आहे, उनखे तव्हां टीम में सिलेक्ट न कयो ऐं उनजो बि रीज़न बाबर आज़म आहे। उनखे शायदि इहो ख़दशो थियो त अगरि इमाद वसीम टीम में अची वेंदो त उहो कैप्टन थी यस एग्ज़ैक्टली त उहो कप्तान न थिए। कॉम्पिटिशन वारो ठीकु आहे। ॿियो इशू इहो हुयो त मोहम्मद आमिर बहितरीनु फास्ट बॉलर हुयो, उन रिटायरमेंट त वरिती हुई पर उहो PSL में वापसि आयो त उनखां पोइ क्रिकेट बोर्ड जो इहो अख़लाक़न फ़र्ज़ु हुजणु खपे हा या चए साहिबु पंहिंजी रिटायरमेंट वापसि वटि असां तोखे कंसीडर कंदासीं, पर उहो बि कंसीडर इन करे न थियो जो उनजी बि चपकलिश बाबर आज़म सां हलंदड़ हुई त हुन माण्हूअ रिटायरमेंट ई न वरिती जेसि ताईं इहो कप्तान आहे मां रिटायर आहियां मां न खेॾंदुमि। हाणे उहो इंग्लैंड में काउंटी क्रिकेट खेॾण लाइ वेंदो, डर्बी शायर जंहिंजो मिकी आर्थर जेको आहे सो हेड कोच आहे उन टीम में खेॾंदो ऐं मिकी आर्थर जी वॾी अंडरस्टैंडिंग हुई इमाद वसीम सां ऐं मोहम्मद आमिर सां ऐं हिन वक़्तु उहो टीम डायरेक्टर आहे त टीम डायरेक्टर जॾहिं ॿिनि माण्हुनि खे लाइक करे थो त तव्हांजी कप्तानी लाइ इशू थींदो त बिल्कुलु प्लेयर्स तमामु घणा हुया। शाहनवाज़ ॾहाणी आहे एशिया कप में तव्हां शाहनवाज़ ॾहाणी खे तव्हां एशिया कप में घुरायो, ज़मान ख़ान बि घुरायो, मां चवां थो तव्हां खेॾायो न ठीकु आहे पर उनखे स्क्वाड में त रखो तव्हां वटि हाणे बेंच ते उहे प्लेयर ई कान्हनि के तव्हांजो एहसानुल्लाह अनफिट आहे, तव्हांजो मोहम्मद हसनैन अनफिट आहे, तव्हांजो नसीम शाह अनफिट आहे, 3 फास्ट बॉलर तव्हांजा अनफिट आहिनि त तव्हांजी बेंच ते 4 फास्ट बॉलर हुजणु खपनि हा त भई हीउ माण्हू वियो हिन जी हीअ रिप्लेसमेंट आहे। हाणे ईशान किशन आहे उहो डबल सेंचुरी मेकर आहे, उहो निकिरे थो त शुभमन गिल अचे थो उहो बि डबल सेंचुरी मेकर आहे, उन्हनि वटि रिप्लेसमेंट पई आहे त अगरि असांजो ओपनर वञे थो त उन ते केरु ईंदो, KL राहुल आहे, उनखां पोइ शुभमन गिल आहे, उनजी बैटिंग ऑर्डर एतिरी आहे जो कंहिंजी बि गुंजाइश किथे बि कहिड़े वक़्तु बि थिए थी। हाणे हार्दिक पांड्या निकिरी वियो, शार्दुल ठाकुर निकिरी वियो त सूर्या कुमार यादव अची वियो त उन्हनि वटि रिप्लेसमेंट पई आहे, असां वटि रिप्लेसमेंट कान्हे, असां उहो कमी नथा कयूं त भई मुजाहिद वेंदो त मुजाहिद जाइ ते केरु ईंदो, एग्ज़ैक्टली इन जी ज़रूरत आहे त तव्हां घटि में घटि पंहिंजो बैकअप त ठाहियो। करोड़ रुपया ख़र्च कयो था, तव्हांजो डोमेस्टिक स्ट्रक्चर आहे अंडर 13 अंडर 16 अंडर 19 ऐं क़ाइद आज़म ट्रॉफी आहे, वनडे टूर्नामेंट आहे, पर तव्हां वटि प्लेयर अगरि काउंट कयूं था त फ्री तव्हां इन्हनि ई प्लेयर ते अचो था त तव्हां बैकअप ठाहियो, माना चेंज भली न कयो पर मूंखे ख़बर आहे त शोभी न आहे त शोभी जहिड़ा 3 ॼणा पोयां वेठा हुजनि, शोभी कॾहिं तबियत सही न आहे, शोभी कॾहिं अनफिट आहे त शोभी जाइ ते रिप्लेसमेंट त हुजे, तव्हां वटि रिप्लेसमेंट ई कान्हे। इहो ई सबबु आहे हिन वक़्तु कंडीशन तव्हांजी साम्हूं आहे त नसीम शाह ओचितो इंजर्ड थी वियो, तव्हां हिकिड़े अहिड़े प्लेयर खे आंदो जेको गुज़िरियल साल जून महीने में मुल्तान में वेस्ट इंडीज़ जे ख़िलाफ़ु खेॾियो, हसन अली जी ॻाल्हि थो कयां, हसन अली खे तव्हां टीम जो हिसो करायो ऐं हसन अली छो थियो घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी हुनजी घरवारी जेकी आहे एरोनॉटिक इंजीनियर आहे दुबई में, उनजो तालुक़ु हरियाणा सां आहे, 4 सालनि खां पोइ इन बहाने सां उहो पंहिंजे मुल्क वई एग्ज़ैक्टली त इहे शयूं काउंटेबल आहिनि ऐं तव्हां घटि में घटि बैकअप पंहिंजो एतिरो तयारु कयो जो तव्हांखे किथे बि को प्रॉब्लम दरपेश न थिए, त जेसिताईं बैकअप न हूंदो तव्हांजे पोयां प्लेयर जी लाइन न लॻी हूंदी त ओसी ताईं जेको खेॾे थो न उनखे बि प्रेशर न हूंदो। हाणे मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी रिप्लेसमेंट में 5 ॼणा वेठा आहिनि त मुंहिंजो फुल कंसंट्रेशन हूंदो त यार मूंखे परफॉर्म करिणो आहे, मां न कंदुमि त पोयां हे जाइ विलार वेंदो, इहो ई कॉम्पिटिशन तव्हांखे बरक़रार रखिणो आहे। त रिप्लेसमेंट तव्हां वटि आहे कान, तंहिं करे जंहिंजी दिलि चए थी खेॾे थो, जंहिंजी दिलि चए थी आउट थिए थो, उनखे ख़बर आहे त मूंखे कढंदा ई न। हलो बाक़ी जो मैच जेको आहे इंशाल्लाह मां बि घर वञी ॾिसंदमि, तव्हां ऑफिस में ॾिसंदा या घर में वञी ॾिसंदा? ऑफिस में वेठो हूंदुमि, मैच ख़तमु थींदी छो जो मूंखे वरी हिकिड़ी ड्यूटी आहे त हेडलाइंस में उहा शइ अपडेट करणी हूंदी आहे, लिखाइणी पवंदियूं आहिनि ऐं प्लस में अपडेट हूंदुमि त मां फ़ोन ते पेपर ॾींदुमि, ॻाल्हाईंदुमि, सीधी सी ॻाल्हि मां घर वञी एंजॉय कंदमि। तव्हां घर वञो ऐं आख़िरी बीपर इहो हूंदो आहे जॾहिं मैच ख़तमु थींदी आहे, उहो मुंहिंजे लाइ हूंदो आहे हाणे मैच ख़तमु थी आहे त बीपर थिए त मां सुम्हां, त ड्यूटी आहे, ज़िम्मेदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि ऐं इहो हर कोई इंसान बख़ूबी निभाए थो। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे, अॼु जे मैच जे हवाले सां असांखे नुहाव तव्हां असांखे ॿुधायो ऐं ओवरऑल टीम जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो त छा इशूज़ आहिनि, छा आहे छा न आहे, ऐं हमेशह ज़ाहिर आहे असां त ऑडियंस आहियूं, असांजे माइंड में त अलाए छा छा पियो अचे, पर हरू भरू बि ग़लति न सोचिजे, दुआ ई कजे
त इंशाल्लाह विन कनि ऐं सुठी परफॉर्मेंस कनि। कोई तुम मैसेज जीतो ॾियणु या चाहींदा? तुम जीतो या हारो हमें तुम्हें प्यार। हा छा कयूं, प्यार त आहे। एग्ज़ैक्टली, प्राउड टू बी पाकिस्तानी आहे। असांखे हर अल्हम्दुलिल्लाह। सूरत में उन्हनि सां प्यार आहे, हा। पर जेतिरो सुठो कंदा उते सॼी दुनिया बि उन सां प्यार बेशक, कंदी। असां त बेशक। कयूं था, पर सॼी दुनिया उन सां प्यार कंदी। वेस्ट इंडीज़ खे असां छो पसंदि कंदा आहियूं? सुठा आहिनि, सुठी क्रिकेट खेॾंदा आहिनि। कटले एम्ब्रोज़ जो नालो कयो, वेवन रिचर्ड जो नालो खयईं, तव्हां रिची रिचर्ड शेन वॉर्न मूंखे वणंदो हुयो भाई, ऑस्ट्रेलियन टीम जो फास्ट शेन बॉलर। वॉर्न शेन वॉर्न शेन वॉर्न लेग स्पिनर, ख़तरनाक लेग स्पिनर। मूंखे वणंदो हुयो। मुंहिंजो त आइडियल लेग स्पिनर, हित बाल किरंदो सेना बोल्ड कंदो, बाबा हुन जहिड़ी भला को बालर ई मतलब उन कान्हे। हिसाब सां सिर्फ शोएब अख्तर ही बीह सघंदो हुयो। हा, उनखे बैटिंग न ईंदी। अपने इंटरव्यू में वो कह चुके हैं कि मेरे आइडियल बॉलर अब्दुल कादिर हैं। हाँ, तो जादूगर थे ना वो, तो अब्दुल कादिर तो फ्लिपर भी मारते थे, गुगली भी मारते थे, लेग स्पिन भी करते थे। लेकिन अब्दुल कादिर ने भी इस तरह से प्लेयर्स को आउट नहीं किया जिस तरह से शेन वॉर्न ने किया। अनबिलीवेबल। यानी पाकिस्तानी विकेटों पे तो आपको स्पिन सपोर्ट मिलती है। मुझे याद है फैसलाबाद में मैच था और डेनिस लिली खेल रहा था, एक विकेट उसको नहीं मिला। जब मैच खत्म हो कहता है ये फास्ट बॉलर्स का कब्रिस्तान है। तो वो ऑस्ट्रेलिया की पिचेस हो, इंग्लैंड की पिचेस हो, इंडिया की पिचेस हो, पाकिस्तान की पिचेस हो, इतना ब्रेक करता था और इतना कंट्रोल, जो पिछले वाइड बॉल खेलता था वो पीछे से विकेटों में लेके जाता था। बस टीम अहिड़ी ही हुजणु खपे जो बस किथां बि गुज़रे त माण्हू चवनि त बस पाकिस्तानी टीम अची Yes, वई। exactly. हुजणु ईअं ई घुरिजे। इंशाल्लाह। मैंने कहा कितना कहा है बैकअप में मुझे रख ले नहीं, मैं उनको रिकमेंडेशन देता हूँ, सवाल करता हूँ किसी भी चेयरमैन से कि भाई शोभी को आप टच में रखें। वैसे नी जॉइंट्स तो खराब है, बाकी तो ठीक है। नहीं तो भाई आप रिप्लेसमेंट उसको आइडिया तो दे सकते हैं, मशवरा तो दे सकते हैं ना। ये बात सही। आप मिली नगमे गा के फिर थोड़ी सी हौसला अफजाई भी कर लेंगे ना। हाँ, ये ये तो अब शोएब हमारे लिए अख्तर तो की जरा वाकई में टीके लगवाएंगे ना, उसके भी तो घुटने खत्म थे, टीके लगा लगा के क्रिकेट खेलता था। चलो थैंक यू सो मच। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ई आहे त पंहिंजे मुल्क सां प्यार कयो, ऐं अक्सर मां चवंदो आहियां त पंहिंजे नंढनि सां प्यार कयो ऐं वॾनि जो अदब कयो। सही। इहे शयूं आहिनि। थैंक यू सो मच, थैंक यू। शोएब भाई आप? मैसेज हाँ आज दे दें। आज दे ही दें। नहीं, मैसेज यही है, मुजाहिद भाई ने बहुत अच्छी बात की कि अपने मुल्क से, अपने लोगों से वाकई प्यार करें, उन्हें सपोर्ट करें। तो जाहिर बात है चाहे बच्चे हों या छोटे हों, बड़े हों, उनको मोटिवेट करें। जो हमारी टीम है इस वक्त, उनके लिए वाकई में दुआओं की भी ज़रूरत है, क्योंकि खेल तो वो खेल रहे हैं, लेकिन पीछे बैकअप पे जो हमारी दुआएं होती हैं सबकी, वही उन्हें विन करवाती हैं, वही उन्हें जितवाती हैं। तो यही मैसेज है कि बस पॉजिटिव वे में सोचें। पॉजिटिव वे में सोचें। फिर आप पॉजिटिव वे में कोई गाना भी सुना दीजिएगा। तो बस आज तो फिर सुनाई दीजिएगा। जी व्यूअर्स, इंशाल्लाह ज़िंदगी रही तो तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जज्बा जनू तू हिम्मत नहा, जुस्तुजू जो करे वो छुए आसमां। मेहनत अपनी होगी पहचान, भूलो सबकी नजरों में पाकिस्तान। कभी ना भूलो पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है तुम्हारा। बढ़ना है आगे हर कदम, जब तक है दम में दम। बढ़ना है आगे हर कदम, जब तक है घुटनों में दम। होगी कभी हिम्मत ना कम है जज्बा
जनू तू हिम्मत न हार, जुस्तजू जो करे वो छुए आसमां, मेहनत अपनी होगी पहचान कभी ना भूलो, सबकी नजरों में पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है तुम्हारा, पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है तुम्हारा। है जज्बा जनू तू हिम्मत न हार, जुस्तजू जो करे वो छुए आसमां, मेहनत अपनी होगी पहचान कभी ना भूलो, भाई पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है तुम्हारा। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान।